अस्सलाम वालेकुम एंड वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद है तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। मां आहियां होस्ट उनसा शाह, मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। अस्सलाम वालेकुम ऐं दिलि जी गहराइनि सां सभिनी खे भली का जेके असांखे जिथे जिथे ॾिसनि था उते उते असांजो न्याज़ क़बूल कयो। उमेदु आहे ठीकु ठाक हूंदो, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। ॾींहं जी शुरूआति जॾहिं बि थींदी आहे, अखि खुलंदी आहे त रब पाक जा शुक्र अदा कंदा आहियूं ऐं इहा दुआ घुरंदा आहियूं त रब पाक शल रहम थिए, शल आसानी थिए सभिनी जे लाइ, असांजे लाइ, ॿियनि जे लाइ। जेके असांजा दोस्त, जेके घर भाती असांजे प्रोग्राम खे रोज़ु जॉइन कंदा आहिनि, उन्हनि खे बि असां भलीकार चवंदा आहियूं। पर जेके उहे दोस्त जिन्हनि अॼु असांखे चूंड कयो आहे, जंहिं वटि अॼु केबल ते असांजो हीउ चैनल आयो आहे, हीउ प्रोग्राम आयो आहे या ॾिसण जो इतफ़ाक़ थियो आहे, उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चवंदासीं पंहिंजी मॉर्निंग में। ऐं पंहिंजी मॉर्निंग में ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त असां जॾहिं बि मुलाक़ात कंदा आहियूं, का ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, को ज़िक्र फ़िक्र निकिरंदो आहे त तव्हां असां सां गॾु शामिलु हूंदा। उमेदु आहे तव्हां ठीकु ठाक हूंदो। तव्हां कीअं आहियो? सां ठीकु आहियो? बिल्कुलु हैप्पी हैप्पी माशाल्लाह, ज़बरदस्त। मौसम त ॾाढी ज़बरदस्त लॻी पई आहे। हा, हींअर बि मौसम ज़बरदस्त आहे। राति जो बि स्पेशली उहो ई कल्ह जीअं मां वॉक कई, ट्यूडी मां वॉक कई, अॼु राति बि मूं ई वॉक कई ऐं हल्की हल्की सनी सनी इहा मूंखे लॻे थो फुहार थी तव्हांजे वॉक जे करे थी, न त हूअ न थींदी जॾहिं खां तव्हां इहा वॉक शुरू कई आहे तॾहिं खां इहो हल्की हल्की बरसात शुरू थी आहे। वॉक जी बरकत सां ही इहो सभु कुझु थियो आहे। ज़बरदस्त। पोइ हाणे तव्हांखे हलाईंदा रहंदासीं। ॿिनि ॾींहंनि खां वॉक शुरू कई आहे, सनी सनी फुहार बि पवणु शुरू थी वई आहे। हाणे फ़ोनूं अचनि पियो असांखे त प्लीज़ तव्हां जेकबाबाद बि अचो, उते वॉक कयो, थोरी दादू में वॉक कयो। त सही आहे, मां हर हंधि अचण लाइ तयारु आहियां, पर ओतिरो प्रोटोकॉल बि मूंखे मिलणु घुरिजे तव्हांजे वञण जे करे। उते अगरि फुहार थींदी छा कबे। जी, अॼु ॾाढो ज़बरदस्त अंगण आहे असांजो, ऐं हिन अंगण ते उहे असांजा दोस्त, उहे महिमान, उहे ॿाहिरि, उहो हिकिड़ो इंसानु ऐं असांजो लेखक, असांजो भाउ असांजा मौजूदु आहे, जंहिंसां कचहरी करण जे लाइ सच पुछो त दिलि सिकंदी आहे। बहाना ॻोल्हींदा आहियूं ॻाल्हाइण लाइ, उन्हनि खे ॿुधण लाइ, उन्हनि खे ॾिसण लाइ। ऐं उनजी जेका तहरीर आहे ऐं उनजी जेका तहक़ीक़ आहे उन्हनि जी, उहा यकीननि असां वटि तमामु हिकिड़े ॿिए ज़ाविये सां ॾिठो वेंदो आहे। उनजी तहरीर खे, उनजे ॻाल्हाइण खे, उनजे अंदाज़ खे, जेका पंहिंजाइप उन्हनि मां महसूसु थींदी आहे। आवाज़ ऐं अंदाज़ बि असांखे घणो कुझु सम्झाईंदो आहे। ऐं सच पुछो त अगरि अॼु असां हिन आउं पंहिंजी जेकॾहिं ॻाल्हि कयां त जेकॾहिं अॼु आउं हिन कुर्सीअ ते वेठो आहियां त इहो आउं अक्स आहियां उन्हनि जी शख़्सियत जो, उन्हनि खे ॾिसी करे सिखण जो। ऐं थोरो घणो जेको बि आहे, मतिलबु जेको बि .0000.1% जेको बि ॻाल्हाइण जो ॾांव आहे त उहो उन्हनि 100% मां आहे जेको आउं कोशिशि कयां थो त उन्हनि जहिड़े थियण जी कोशिशि कयां। सो बहरहाल आउं ख़ुशनसीबु आहियां त उन्हनि जी फुटप्रिंट्स ते थोरो उन्हनि खे फॉलो करण जी अॼु उहे महिमान असां वटि मौजूदु आहिनि। ऐं आउं चवंदुसि त जेकॾहिं वक़ूफ़ जी ॻाल्हि कंदा आहियूं असां त पोइ उहो वक़ूफ़ असांखे घटि माण्हुनि वटि जेको असांजे मतिलबु मुताबिक़ नज़र अचे उन्हनि वटि नज़र ईंदो आहे। त आदाब बि हूंदा आहिनि ॻाल्हाइण जा, ॾिसण जा, पुछण जा ऐं ॿुधाइण जा, ऐं ॿुधाए करे वरी सम्झाइण जा। हू पूरो पैकेज आहे। सो अॼु असांजे अंगण ते तमामु सुठा लेखक ऐं वधीक छा चवां, ड्रामनि जे हवाले सां, होस्टिंग जे हवाले सां, मेज़बानी जे हवाले सां हिकिड़ो वॾो पंहिंजो कद काठ आहे। सो अॼु असां वटि अदा मौजूदु आहिनि अदा डॉक्टर महमूद मुग़ल भा। अस्सलाम वालेकुम ऐं वेरी वेरी गुड मॉर्निंग। अस्सलाम वालेकुम सज्जाद, अस्सलाम वालेकुम अंसा। ऐं पहिरीं त मां भाउ आहियां, अदा महमूद आहियां। ऐं मुंहिंजे लाइ इहो मां शाकिर आहियां त तव्हां मूंखे यादि कयो आहे हिते, इन लाइक़ु सम्झो आहे त मां हिन सीट ते तव्हां सां ॻाल्हाए सघां, तव्हां सां ॻाल्हाए सघां। इहा ई त अदा मारे थी असांखे। पर हाणे इहा पोड़ी अदा आहे हिकिड़ी। न तव्हां बिल्कुलु डिज़र्व कयो था। जेके ख़िदमतूं आहिनि तव्हांजा अंदाज़ जेके आहिनि न, हिकिड़ा अंदाज़ उहे हूंदा आहिनि जेके मथां अचण जी कोशिशि कंदा आहिनि। ॿिया अंदाज़ उहे हूंदा आहिनि जेके अहिड़े तरीक़े सां पंहिंजे मोहबत में, पाबोह में, न्याज़ निवड़त में जेके बिल्कुलु डायरेक्ट दिलि में जाइ ठाहींदा आहिनि। त उहो तव्हांखे ॾांहुं ॾाढो ज़बरदस्त आहे। इहो किथां ॾांहुं सिखियो, अॼु असांखे ज़रूरु ॿुधायो पंहिंजे बारे में। ज़िंदगी में छा बचे थो, मतिलबु जेकर माण्हू गौर करनि हितां शुरू करे त बचे छा थो, इहो ई बचे थो जेको हिते आहियूं बसि। सही ॻाल्हि। तव्हां वटि मेमोरीज़ बचनि थियूं,
सुठियूं यादगिरियूं बचनि थियूं, ख़राबु यादगिरियूं बचनि थियूं ऐं तव्हां बचो था पोइ जेकॾहिं तव्हां ख़ैर सां आया त बसि ॾिस त पोइ लाइफ खे प्यार में मुहबत में सुठे तरीक़े सां छो न गुज़ारिजे। ऐं जेकॾहिं ॾांहुं आहे त मां सम्झंदो आहियां अम्मा वटां आहे, मुंहिंजी जीजीअ वटां, छाकाणि त मां आई वॉज़ 5, बाबा गुज़ारे वियो। जी जी। पोइ अम्मा पालियो, पोइ शायदि माउरूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो मिठाण अची थो वञे, ईअं ई आहे। बाबा बि कड़ो कोन्हे न पर चवंदा आहिनि त उस ऐं छांव जो अहसासु मां वटि थींदो आहे, पर उस न हुजे त पोइ वरी असांखे जेको पचणु आहे न जेको मेवे जो, उन लाइ उस बि ज़रूरी आहे। ॾिसो न, ज़िंदगी में ॿई शयूं ज़रूरी आहिनि। जेकॾहिं छांव ज़रूरी आहे त उस बि आहे, ऊंदहि आहे त रोशनी बि आहे। हाणे ईअं कोन थो थी सघे त रुगो ऊंदहि हुजे या रुगो रोशनी हुजे, बेज़ार थी वेंदा तव्हां। त इहे कुदरत जा फ़ैसिला आहिनि ऐं यू हैव टू अबाइड देम। ज़बरदस्त माशाल्लाह। अॼु अदा महमूद सां कचहरी करण जी कोशिशि कंदासीं, पुछण जी हाल ओरण जी कोशिशि कंदासीं। हुन सां गॾु गॾु असांजे प्रोग्राम में जेको गोड़ करण जो सेगमेंट आहे उहो आहे अदी नसीम वटि। अस्सलाम वालेकुम ऐं वेरी गुड मॉर्निंग। अस्सलाम वालेकुम नसीम, तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? सभु ख़ैर? अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद सलामत। अदी छा पियो थिए किचन में? एॾो ज़बरदस्त गोड़, मसाला अञा शुरू कोन थिया आहिनि। मसाला अञा कोन शुरू थिया आहिनि, कटिंग शुरू थी आहे। अल्लाह रहम करे मुंहिंजो। ऐं प्रोग्राम में तव्हां चयो कि गोड़ न करणु घुरिजे, अदी नसीम गोड़ घटि कजो, छो इन जो रीज़न छा आहे भला? न मना कयो त मां किथे गोड़ त इलाही ज़रूरत आहे। अदी नसीम जेका आहे असांजे सेट जी रौनक आहे। गोड़ बिल्कुलु में कोई शक न आहे। जॾहिं तव्हां न ईंदा आहियो त असां पुछंदा आहियूं त असांजे प्रोग्राम में छा थींदो। बिल्कुलु छा पिया ठाहियो अदी? तंदूरी मैक्रोनी विथ वेजिटेबल। तंदूरी मैक्रोनी विथ वेजिटेबल। जी। टे शयूं गॾु थियूं। टे शयूं गॾु थियनि पियूं। उन ॾींहुं अदी ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हि कई, चई अॼु असां गोड़ छा लेडी फिंगर विथ योगर्ट। हिकिड़ो त लेडी फिंगर विथ योगर्ट ठाहींदासीं ऐं ॿियो जेको तव्हां ठाहियो जेको मेहा, ही सभु अंग्रेजी खाधा, अंग्रेजी जेके खाधा। त मां चयो अदी सही सिधी ॻाल्हि कर त देसी आहे पर नालो अंग्रेजी आहे। अंग्रेजी तड़को आहे हिन में। त ॾही कॾहिं कॾहिं इहो चिकन तंदूरी चिकन पंहिंजो अॼु चिकन आहे सिर्फ़ वेजिटेबल्स में। वेजिटेबल में अच्छा मूंखे लॻे थो अॼु अदा महताब ईंदो, त मूंखे लॻे थो तव्हांखे ॿुधायो त अॼु अदा महताब जी ड्यूटी आहे। उनखे हा त इन करे उनखे तव्हां सदाईं भाॼियुनि सां हुनजो स्वागत कंदा आहियो, स्वागत कंदा आहियो, भलीकार कंदा आहियो हुनखे हुन सां। सो रेसिपी ॿुधायो त अॼु असां अदा महमूद सां कचहरी कयूं। जी जी। अॼु पंहिंजे किचन में तंदूरी मैक्रोनी विथ वेजिटेबल, जिन जे बारे में तव्हांखे रेसिपी ॿुधायां थी। मैक्रोनी खे पहिरियों मैक्रोनी खे बॉइल कंदासीं। मैक्रोनी बॉइल करण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधायां पई। पाणी विझी हुन में लूणु, ऑयल, थोरो लेमन जो जूस विझंदासीं। अगरि न आहे त कोई मसइलो न आहे, स्किप करे सघो था। हुन खां बाद में असांजो तंदूरी मसालो आहे मलका जो, उहो असां ऐड कंदासीं। वेजिटेबल में आहे गजर, शिमला मिर्च, सावा बसर, इहे ऐड कंदासीं। हुन खां बाद में तव्हांजी जेका बि वेजिटेबल ॿी आहे उहा बि ऐड करे सघो था। अगरि तव्हां वटि गोश्त आहे उनखे बॉइल करे उहो बि तव्हां ऐड करे सघो था। चिकन बि ऐड करे सघो था। तंदूरी में तव्हांजो टेस्ट मतिलबु टेस्ट सुठो ईंदो हिन में, गोश्त में त, चिकन में, मटन में, जो में बि। पोइ हिनखे असां बॉइल करे पोइ असां हिन जो मसालो ठाहींदासीं। मसाले ठाहिण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधायां पई। त ऑयल विझंदासीं, थोरो ऑयल में अक्सर थोरो विझो वेंदो आहे। ऑयल विझी पोइ हुन में थोरो बसरु आहे असांजो मलका जो ऑलरेडी ब्राउन थियल बसरु आहे हिन सां वटि, त टाइम जी बचति आहे। त हुन में बसरु विझी पोइ टमाटनि जी प्यूरी ठाहींदासीं। प्यूरी हाणे अगरि तव्हां वटि नथा ठाहे सघो त बिल्कुलु टमाटनि खे मिक्स करियो, पोइ उहो विझी हुन में हुनजो पाणी थोरो सुकाए छॾियोसि। पोइ जेको तंदूरी मसालो उहो विझोसि, थोरी हैड विझोसि, ॻाढ़ा मिर्च जो स्पाइसी वधीक करणु खायो था त स्पाइसी वधीक विझो। पोइ विनेगर, सोया सॉस ऐं टमाटो केचप ऐं चिली सॉस इहो विझी पोइ तव्हां हुनखे पचाए पंहिंजो अगरि थोरो हुन में रखणु चाहियो त ठीकु आहे, त ड्राई करे छॾियो। असां पोइ हुन खां बाद में असां हिन जी गार्निश कंदासीं। जो बसर सावा आहिनि हुनजो जेको पार्ट आहिनि, जो सावा बसर आहिनि उन्हनि खे कटिंग करे बिल्कुलु पोइ हुनजे मथां गार्निश कंदासीं। असांजी तंदूरी मैक्रोनी विथ वेजिटेबल रेडी। वेजिटेबल तव्हां कहिड़ी बि हिन में ऐड करे सघो था, कोई हिन में उहो न आहे इशू, पर टेस्टी ऐं ज़बरदस्त डिलीशियस। गोश्त कुर्बानी जो गोश्त हुजे जेकॾहिं उहो हलंदड़ आहे, बढ़िया पिया आहिनि
त उहो अञा ताईं तव्हांजो लॻे थो डीप फ्रीज़र फुल आहे जी जी उन में भरिया पिया आहिनि। डीप फ्रीज़र भरिया अहिड़े तरीक़े सां पचाए इन खाई तरीक़े सघंदा सां अदी नसीम हाणे ड्यूटी लॻायो सुभाणे गोश्त सुभाणे खणी गोश्त खणी ईंदा ईंदो अदा अज गोश्त छो न खणी ऐं लाइव असां चऊं सुभाणे पिया मां कोशिशि कयां थो, लाइव चऊं मां पिया असां ॻाल्हायां थो गाॾी वारे सां त पूरो डीप फ्रीज़र खणी अचिणो पवंदो ॾेई वञो जेका ताक़त हुनखे गोश्त कढण में लॻंदी न त उन खां बहितर आहे एतिरो गोश्त तव्हांखे जमा करण जी ज़रूरत कहिड़ी हुई पाणी अहिड़े मां मिले थो माण्हू छा करे? कुर्बानी जो पाणी गोश्त ॾियण लाइ गरम हूंदो विझी आहे छॾियो। फ्रीज़र में रखण लाइ थोरी न हूंदो आहे तव्हां पाणी गरम करे उन में विझी छॾियो पाणी गोश्त निकिरी वेंदो इहे विझी विझी सॼो तरीक़ो अदी नसीम ॿुधाए सघे थी तव्हां को बहानो न पाणे कयो में बि रखायो आहे त उहो बि त वरी घुराइणो पाड़े वारा बि खणी आया हुया न अदी नसीम तव्हांजे अदा जी मतिलबु हस्बैंड जी बर्थडे हुई कल बर्थडे हुई हुनजी विश न कंदा न कल्ह तव्हां ॿुधायो हा तव्हां करे छॾियो मुंहिंजे तरफ़ां बि करे न, न, छॾियो न, न, कयूं, न, न, तव्हां न, कयो। असां त कंदासीं हा, पर करियोसीं। तुसां सिराइकी च अपने अंदाज़ च हाँ को ठीक है विश मामला करो हैप्पी बर्थडे शाह मोहम्मद संजराणी बस इहो ॿुधण जे लाइ मतिलबु बास बासी है तपान मेरी थियो त वरी घरवाली बात सुठे अंदाज़ च मेरे को विश करे सी वो बेचारा कितना मेहनत करंदा It's along with yogurt, chicken and हाँ along vegetable. with vegetables अदा आहिनि मसाले खां बग़ैर सम्झो तुसां स्वीट डिश पे ठाहींदे जी। उहे तुसां कीअं विश करे सो अच्छा मसाले का सराइकी ॿुधाओ पहली जेका तुसांजी विश हुई न इंग्लिश उहा में चओ मसालेदार। सराइकी में चओ सिंधी में चओ विश कंहिंखे चवां पंहिंजे हस्बैंड खे चवां छा हाँ, चवां पंहिंजी उनखे birthday जरा, में तव्हां कॾहिं कई न आहे तव्हां सम्झ में मूंखे सम्झ में न आयो तव्हां कंहिंजी माना वेजिटेबल जी ॻाल्हि न, करे न, न, पिया न, छा जी ॻाल्हि छा चवनि था मिठे अंदाज़ में मिठे अंदाज़ में हाणे मज़ाल करे डिज़र्ट वांगुरु विश हा कयो जिस ज़ाल खां कॾहिं पुॻो ई कोन्हे मिठे अंदाज़ में विश करणु राम उहो यार माण्हू किथे मिटे दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा मर्द हूंदा आहिनि अच्छा हिकिड़ा उहे जेके ज़ालुनि खां डिॼंदा आहिनि ॿिया उहे जेके बि डिॼंदा आहिनि न ज़ाल खां डिॼण वारो न आहे ईअं चइबो आहे हर घर वारी ईअं चवंदी आहे न, न, न सच किथे ॿुधायो। पर हुनजी मजाल ई न हूंदी आहे वीचारे जी ॻाल्हाइण हा, ठीक है मां चई छॾियां थोड़ा चङी तरह विश करो दिल ना मतलब फील करो तो सारे माना इहो Feeling फील आहे करो वो सारा घर वाला तो है हा पर इहे ਉਹਦਾ ਖੈਰ ਹੈ तो सारे घर वाले दा खैर है ठीक है वो को पासे दे रखो घर वाले को हा जो को सारे बालां दा बाबा है ना हाँ। उनको विश करो अच्छा ठीक है शान चापे करायो हाणे मां वरी चुप त करे न मां उते उते ये दिसी तो सादी आगा शान हा न उते भी इहे बसि माना मुंहिंजो अंदाज़ ई ईअं आहे न कयो न अदा ममता सेंसर करे प्यार छॾींदा प्यार अजी बाकायदे माना फील थी वे तो ठीक है शान हैप्पी बर्थडे आज तुझा तेरा जो जन्म ॾींहुं आहे ॼमण जा ॾींहुं आहे इहो मेरे लाइ ॼाया हुए तू मेरे ले जावा अभी न उते तेरा जो जन्म दिया तू मेरे ले जावा ज़ाहिर जन्मे त मुंहिंजे लाइ न हाणे कमाए त मूंखे ई ॾिए थो न अच्छा ख़बर तव्हां लाइ वो जमन था ना वो तहां जे लाइ जमन था न का मां न का भेण न को भाउ न को दोस्त न को वाकई वो जमी तहां जे लाइ सही ॻाल्हि आहे इहो त हक़ीक़त आहे न चलो जी असांजी तरफ़ों जितने भी देखण वाले उनजे तरफ़ों सारे घर वाले जा हैप्पी तुसा बर्थडे को मुबारक अल्लाह शान तुसा हैप्पी बर्थडे अल्लाह से Thank you, बड़ी sir. जिंदगी देवे सेहत तंदुरुस्त रहे अपनी घरवाली ना बच्चा ना खुश रहो आबाद रहो हमेशा मुस्कुराते रहो आमीन 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 अदा महबूब हे जेके रिश्ता असांजी ज़िंदगी में ईंदा आहिनि पोइ दोस्तनि जा हुजनि पंहिंजो माइटनि जा हुजनि घरवारी ऐं घरवारे जो रिश्तो उहो बि रिश्तो ज़बरदस्त रिश्तो आहे पर उनखे असां ईअं ई ट्रीट कंदा आहियूं जीअं कयूं पिया तव्हां रिश्तनि खे कीअं वरितो सभिनी खे या तव्हां सां रिश्तनि कीअं हलिया रिश्ता अॼु थोरो दिलि जी ॻाल्हि कंदासीं पंहिंजे अंदाज़ में यू विल बी टॉकिंग अबाउट फैमिली और फ्रेंड्स ओवरऑल जेके रिश्ता जुड़ियल आहिनि असां सां जेके असांजे दिमाग़ में रहनि था अच्छा जेको नफ़सियाती अप्रोच आहे न उहा इहा ॿुधाईंदी आहे त तव्हांजे जिस्म मां जीअं तव्हां परफ्यूम हणंदा आहियो ख़ुशबू लॻाईंदा आहियो या का स्मैल हूंदी आहे त निकिरंदी आहे न त तव्हांजो रिश्तो बि ईअं ई निकिरे थो मुहबत जो ऐं नफ़रत जो ठीकु आहे तव्हां जेकॾहिं कंहिंखे प्यारु कयो था त हू ऑटोमेटिकली फील करे थो त यार का शइ आहे ठीकु आहे ऐं जेकॾहिं तव्हां चिड़ो था न त हुनखे बि चिड़ अचे थी त यार बसि मज़ो न आहे हिन मां जान छुटे जल्दी मां ॿाहिरि निकिरां हिकिड़ो रिश्तो त फिज़िकल आहे माना जेको माउ पीउ थियो मतिलबु रत जा घरवारी रिश्ता थी रत जो रिश्तो उहो त थी वियो हिकु ॿिए हिकिड़ो दोस्ती जो रिलेशन आहे उहो वरी ऑरा आहे जेका ख़ुशबू आहे या जेका फीलिंग आहे उन में डेवलप थिए थो
त हाणे माउ पीउ जहिड़ो ऐं भाउरनि भेणनि जो त रिश्तो ई कोन्हे को। तव्हां दुनिया में हर शइ मटाए सघो था, इवन दोस्त बि मटाए सघो था जेके तव्हां चओ था, पर माउ पीउ उहे साॻिया हूंदा, भाउर भेणूं बि साॻिया हूंदा, ऐं ईअं बि आहे त जेका फीलिंग आहे उहा बि पंहिंजी जाइ ते डेवलप थिए थी, उहो हले थी। त हीअं त मुंहिंजी लाइफ त ईअं गुज़री त बाबा वफ़ात करे त भाउरनि पालियो, 3 वॾा भाउर हुया, उन्हनि पालियो, अम्मा पालियो, ऐं पढ़ाई थी, मेडिकल थियो, शादी थी, ज़िंदगी जीअं गुज़री। वरी इतफ़ाक़ सां भाउर रुख़सत थी विया दुनिया मां, त वरी मूंखे आई बिकेम द हेड ऑफ द फैमिली। त वी आर इंटरनेटेड, मतिलबु असां जेकॾहिं तव्हां घर ॾिसो न त हिकिड़ी फैमिली यूनाइटेड आहे अञा ताईं। एंड आई टोल्ड देम त बाबा मां वफ़ात करे वञा पोइ तव्हांजी मर्ज़ी, तव्हां भले अलॻि थियो, प्रॉपर्टी घुरायो, जीअं तव्हांखे वणे। 4 भाउरनि जी फैमिली गॾु आहे, 5 किचन आहिनि घर में, ठीकु आहे, हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां खाए पीए थो। वॾा ॾींहं गॾु हूंदा आहिनि असांजा, जीअं रमज़ान थियो, मुहर्रम थियो, कफ़ोती थी, ख़ुशियूं थियूं, ऐं शाम जो घर में हूंदा आहियूं त वटियूं अची वेंदियूं आहिनि, कंहिं घरां कंहिं मतिलबु यू लिव अ लाइफ, लिव एंड लेट लिव वारो कमु आहे। रिश्तो चाहे थो त तव्हां हुनखे जीअण ॾियो, रिश्ते जी निड़ीअ ते हथु रखंदो न त पोइ रिश्तो साह मुंझे थो, हुनखे पोइ मास्क पाइणो पए थो, तव्हांखे बि हुनखे। तव्हां सभिनी खां वधीक कंहिंखां वेझो, क्लोज़ कंहिंखां? माउ खां? क्लोज़ पंहिंजी अम्मा सां, पंहिंजी माउ सां, छाकाणि त असल में छा त अम्मा आलिम दीन हुई, बाबा वॾो आलिम हुयो इल्म जो, सो अम्मा पालियो ऐं ॾाढो सुठो पालियो, मतिलबु जेको बि हुन कयो। जेकॾहिं मां सम्झंदो आहियां त भई ॿारनि वांगुरु मुंहिंजे सजाद या ॿिया नौजवान, त जेकॾहिं हीअ कुझु सम्झनि था त मां कुझु आहियां, त मां सम्झां थो आम जस्ट बिकॉज़ ऑफ माई टीचर्स एंड माई मदर, त उहे जेके आहिनि उन्हनि ई मूंखे एतिरो कुझु कयो आहे जो मां हिन जाइ ते। तव्हांजे बाबा जी त डेथ थी वई? बाबा जी डेथ थी 5 सालनि जी एज में। ऐं ॿी ॻाल्हि आहे त रिश्ता जेके आहिनि न उहे वरी पेनफुल बि ॾाढा थियनि था। मिसाल तौरु मुंहिंजो हिकिड़ो रिश्तो कंहिं सां डेवलप थियल हुयो 35 इयर्स लॉन्ग, पोइ उहो ख़राबु थी वियो ॾाढो, हुनजे पारां ख़राबु थी वियो, त हाणे उहो पेनफुल आहे। लॻे थो त तव्हां ज़िंदगी जा 30 साल विञाए छॾिया, 35 साल विञाए छॾिया, बर्बादु करे छॾिया, हिकिड़ो पासो इहो बि थिए थो। पर बहरहाल ज़िंदगी आहे, ऐं तव्हांखे हर माण्हू सेखारे थो, या हर माण्हू सां तव्हां उथो वियो था त तव्हां फील कयो था त इहो हिकिड़ो नओं रिश्तो जुड़े थो। सिग्नल वारो आहे, चांहि वारो आहे, कॉफ़ी वारो आहे, TCS वारो आहे, कुरियर वारो आहे, वॉट एवर हूस एवर, तालुक त आहे न यार। तव्हांजे सफ़र जो आगाज़ एज़ अ राइटर पहिरीं थियो या रेडियो में वधीक पहिरीं तव्हां एंट्री ॾिनी? मूंखे न मशहूरु थियण जो शौक़ु हो ॾाढो, त मां मतिलबु मशहूरु थियां ऐं माण्हू सुञाणनि मूंखे त इहो अहमद मुग़ल पियो वञे। ऐं पोइ अच्छा शुरू खां वठी असांजे घर में लाइब्रेरीज़ आहिनि, किताब अलहमदिल्ला घणा आहिनि, सो नंढे हूंदे खां पढ़ण जो शौक़ु। ऐं ॿियो मूं पहिरीं बि चई चुका आहियां, मूंखे यतीम जो अहसासु ॾाढो थियो त मां यतीम आहियां, मतिलबु बाबा कोन्हे। ऐं ज़िंदगी में मां अञा ताईं कंहिंखे बाबा चवंदो आहियां त मां फील कंदो आहियां त मां पंहिंजे पीउ खे बाबा चई कोन सघियुसि न, इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी फीलिंग डेवलप थी। त पोइ मां किताबनि में हलियो वियुसि राइट फ्रॉम द बिगिनिंग। 7-8 सालनि जी एज में मूं दास्तान, बोस्तान, गुलस्तान, रूमी, शिराज़ी अलहमदिल्ला माना पढ़ंदो वियुसि। अञा ताईं बि मुंहिंजी जेका वॾे मेरी आदत आहे, जेका मां सम्झां थो त को पढ़णु आहे, जेको बि मूंखे टाइम मिलंदो आहे न, आई यूज़ टू रीड लॉट्स ऑफ बुक्स ऑल टुगेदर। ठीकु आहे, न प्लीज़। रिश्तनि ते जीअं सवेर ॻाल्हि निकिती त मूंखे तव्हांजो ज़बरदस्त मूंखे आहे त हुन ते असां मुसलसिल ॻाल्हाईंदासीं। किसा गो ते तव्हांजो हू यादि अची वियो सेगमेंट, जॾहिं तव्हां चयो त अक्सर असांजे उन्हनि औलाद खे शिकायत रहंदी आहे त मुंहिंजे लाइ मुंहिंजे माइटनि कुझु न कयो, मुंहिंजे माउ पीउ कुझु न कयो, मूंखे छा मिलियो सवाइ टुटल फुटल घर जे, बाक़ी हुननि कयो छा मुंहिंजे लाइ। त पोइ उहा पीड़ा जॾहिं इंसान जे अंदरि अचे थी उन माउ पीउ जे अंदरि में, त उन्हनि पंहिंजे हॾनि मां सभु कुझु पंहिंजो तेल कढी बि पंहिंजी औलाद लाइ छपर छांव गॾु कई, ऐं औलाद वटां जॾहिं इहो रिस्पॉन्स मिलंदो आहे त उन माउ पीउ जी दिलि ते छा गुज़रंदो आहे? ख़बर आहे सजाद, छा आहे त मां वॾनि इदारनि में पढ़ायां थो, नाला कोन था खणो पर पढ़ायां थो जी, ऐं आलमी लेवल ते पढ़ायां थो। मुआशिरा ॿई ॾिठा आहिनि, मूं ईस्ट बि ॾिठो आहे, वेस्ट बि ॾिठो आहे, उन्हनि जे बारे में बि मुंहिंजी कुझु आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां हाणे उन्हनि हिकिड़ी वीडियो ॾिठी पए त उन में उहो ॾेखारे पियो मोबाइल, पुट खे ॾेखारे त एंड्रॉइड आहे, ऐं वरी धीउ खे ॾेखारे त एंड्रॉइड आहे, वाइफ खे अम्मा खे ॾेखारे त एंड्रॉइड आहे, पीउ वटि अचे थो त पीउ जो मोबाइल खीसे मां कढे थो, हिकिड़ो पुराणो मोबाइल आहे पीउ वटि। ठीकु आहे न, यानी दुनिया जो उहो ॾुखियो में ॾुखियो ॾींहुं हूंदो आहे जॾहिं औलाद का ख़्वाहिश करे ऐं पीउ न ॿुध जवाबु न ॾेई सघे। इहो पीउ जे लाइ क़यामत हूंदी आहे हिकिड़ी, त भई मां हिनखे रेसिप्रोकेट न पियो करे सघां, पीउ उन जाइ ते बीठो हूंदो आहे। अच्छा, असां वटि थोरो त ॻाल्हायूं था पाण, 2 शयूं गॾु हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त जेको पीउ आहे न, उहो सुबुह खां शाम ताईं त अलाए किथे आहे, ठीकु आहे, पोइ शाम जो घर अचे थो। केतिरा पीउ एॾी महिल घर अचनि था जंहिंमहिल ॿार सुता पिया हूंदा आहिनि, ऐं केॾी महिल निकिरनि था जंहिंमहिल ॿार निंड पिया हूंदा आहिनि, त उनजो रिलेशन संडे वारो हूंदो आहे, सैटरडे संडे वारो पीउ। ऐं ॿियो वरी माफ़ी सां इहो बि चवंदुसि त माउरूं वरी चवंदियूं आहिनि त जो जिन अची वियो घर में, न बाबा अचे पियो, बाबा अचे पियो,
हा माना अख़बार सिधी करे वटि बाबा अचे पियो अस्सलाम वालेकुम, हिकिड़े कमरे में बाबा ॿिए पासे, यू क्रिएट अ टेरेबल सिचुएशन। त माण्हू आहिस्ते आहिस्ते न पीउ खां परे थी वञे थो, पोइ उहो थ्रू अम्मा जे सभु सर्विसिस करे थो, का शइ खपे थी हेडक्वाटर खे ॿुधाए थो, बाबा खे चयो को सुठो मूड हुजे, हा मां चवंदीसांसि, पोइ सैलरी उहो वठी ॾींदी, ख़र्चियूं बि उहा वधाईंदी, राति जो दरवाज़ो बुहा खोलींदी जेकॾहिं पुटु लेटी ईंदो, ठीकु आहे न, त माण्हू अलाए छो ऑटोमेटिकली परे थो थी वञे। हाणे ॿियो इशू डेवलप थिए थो, हाणे पीउ जॾहिं घर अचे थो न त हू डिमांडिंग आहे, रिस्पेक्ट जी डिमांड करे थो, उहो रेसिप्रोकल शइ घुरे थो जेका हुनखे खपे थी, या वरी हिकिड़ी ॿी जेका क्लीनिंग पॉइंट आहे उहा इहा आहे त 60 सालनि खां पोइ जॾहिं उहो घरु अचे थो त उहो घरु हुनजो घरु नथो हुजे, ठीकु आहे। हाणे जॾहिं उहो घरु अची वेठो न, उहो जेको 8 कलाक जॉब ख़तमु थी वई, हाणे अची घरु वेठो, हाणे हिते वेठो हूंदुसि न, थोरो उथिजो सफ़ाई थींदी, हिते वञी वेठुसि न, इहे थोरो ईंदी मासी ईंदी, उहो हिते वञी वेठो, हाणे केॾां वञे, सुबुह जो भाॼी वठी आयो, ॿारनि खे ड्रॉप कयईं, उहो बि कयईं, अख़बारूं पढ़ियईं, ख़ामख़ाई मॉर्निंग शोज़ बि ॾिठईं, केॾां वञे उहो माण्हू, ठीकु आहे। हूअ त बिज़ी आहे न, उनखे पंहिंजी नुंहुं बि आहे, पंहिंजी धीउ बि आहे, पंहिंजो पुटु बि आहे, पोटो बि आहे, खिचड़ी बि आहे, भाॼियूं बि आहिनि, योगर्ट बि आहे, सभु कुझु आहे, हू छा करे यार, मतिलबु जा व्हाट्सएप ग्रुप आहिनि, ठीकु आहे। हाणे एंड ऑफ द स्टोरी थी आहे, ॾाढी ॾुखी शइ आहे इहा, ऐं कैलकुलेटरी आहे, मां कोन पियो ॻाल्हायां, बीइंग अ साइकेट्रिस्ट, 62 सालनि ताईं 63 सालनि ताईं गुज़ारे वञे थो, रिटायरमेंट खां पोइ माण्हू 2 साल मैक्सिमम 3 साल जीए वठो, तव्हां कैलकुलेट कयो, मां स्क्रीन ते पियो ॻाल्हायां, मज़ाक न पियो कयां, जल्दी छो थो गुज़ारे वञे, आइसोलेशन, दोस्तनि जो हिकिड़ो वॾो अंग वफ़ात करे थो चुके, मतिलबु माण्हू पाण खे प्रिपेयर कोन थो करे मेंटली, एक्सरसाइज़ असां कयूं कोन, वॉक शॉक जो मिड़ई ॾिसूं था त बीपी थी वियो त पोइ वॉक बि कंदासीं, न त ठीकु आहे, को रुझान कोन्हे को। हाणे हुन सभिनी शयुनि करण खां पोइ जॾहिं माण्हू पंहिंजे घर ते पहुतो आहे न, त उहो पुटु हुनखे चए थो त बसि हिकिड़ी जाइ त ठही आहे जंहिंमें बि हिसा आहिनि, त तव्हांखे कहिड़ी ख़बर अथव जेके तव्हां हिसा कयो पिया था, उन्हनि में हुनजा पंहिंजा केतिरा हिसा थिया आहिनि, हुन कीअं कयो आहे, बिल्कुलु सही। मां केतिरनि पीअनि खे सुञाणा, मां हिकिड़ो सचो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो, उहो माण्हू पंहिंजे वॉलेट में न 10 रुपया रोज़ रखंदो हो, 10 रुपीज़ ओनली, बिलीव यू मी, ख़ुदा शाहिद आहे ऐं कूड़े ते लानत आहे, 10 रुपीज़ पंहिंजे वॉलेट में रखंदो हुयो, महीने जा 30 नोट या 31 नोट पिया हूंदा हुया, दवाऊं ईंदियूं, उनजो ख़र्चो हूंदो, बाक़ी सॼी जेका कमाई पंहिंजे औलाद जे हवाले हूंदी, हू आराम सां गुज़ारींदो हो ऐं ॾाढो मज़े मज़े सां ही डाइड विद पीस। हाणे उन खां पोइ हिकिड़ो घरु ठाराए ॾेई वियो न, त उन ॿारनि चयो न कयो छा असांजे लाइ, मतिलबु इहो त केरु बि ठाराए सघे पियो। माण्हू जॾहिं अच्छा माण्हू जॾहिं पीउ थिए थो न त पोइ रियलाइज़ करे थो त औलाद छा आहे। हिकिड़ी वॾो फैक्ट अथव त माण्हूअ खे पंहिंजे औलाद जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं हुनखे ॿियो ॿारु पैदा थींदो आहे। पहिरीं इहो ॿुधाए त माण्हूअ खे पंहिंजे औलाद जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं हुनखे ॿियो ॿारु पैदा थींदो आहे। जेकॾहिं हुनखे हिकिड़ो ॿारु आहे न त उहो कॾहिं बि कोन ख़बर पवंदुसि मुंहिंजो औलाद कीअं आहे। इन करे हिकिड़ो ॿारु कॾहिं कॾहिं ॿियनि तां ख़राबु थी वेंदो आहे या ॿियनि तां सुठो निकिरंदो आहे। त ऐं ॿी ॻाल्हि त जेसिताईं तव्हां पीउ मां नथा थियो न तव्हां रियलाइज़ नथा कयो त औलाद छा आहे। ऐं पंहिंजे वालिदैन जो अहसास बि बात नथो थिए, अहसासु उन्हनि जो अहसासु थिए थो त यार वाकई एहसासु मां हमेशह अर्ज़ु कंदो आहियां तव्हांखे त अहसासु जेको आहे महसूसु करण सां आहे। मिसाल तौरु जेकॾहिं जुमिला ग़लति आहिनि पर हूंदा आहिनि, वालिद गुज़ारे थो वञे त हिकिड़े जो पीउ थो मरी वञे छा, 5 ॿार वेठा आहिनि, उहो साॻे देरि सां उथंदो, उहो साॻे बसि शयूं पियो कंदो, उहो हिकिड़ो आहे जानवर वांगुरु पियो वहंदो, हितां खां हुते हुतां खां हिते हितां खां हिते, कमाईंदो बि उहो, आणींदो बि उहो, हीउ बि हू कंदो, हुनखे पिक करिणो आहे, हुनखे ड्रॉप करिणो आहे। वॉट अबाउट अदर्स यार, भई इहा फीलिंग आहे न, हीअ हिकिड़ी फीलिंग आहे, डेवलप थी त वाह वाह, अहसासु महसूसु करण सां आहे, कंदो त आहे, न त ख़ैर सभु रिश्ता एहसास जा ई आहिनि। बाक़ी आहिनि लाइक़ु औलाद बि आहे, उहो बि आहे पंहिंजे जॻह ते, तव्हां ॾिसंदो त केतिरा आहिनि। ऐं ॾिसो न, मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे पहिरीं बि यादि हूंदो तव्हांखे मां कयो त दुनिया में माण्हू जॾहिं मानी खाईंदो आहे न त अटे में लूणु थोरो पवंदो आहे, ज़ाइक़ो लूणु ॾींदो आहे, ठीकु आहे न। अञा ईमान वारा आहिनि, अञा माण्हू आहिनि जिन करे दुनिया हले पई थी, त अञा सुठा माण्हू बि आहिनि, सुठा ॿार बि आहिनि, सभु कुझु आहे, पर मेजॉरिटी हू आहे जेका तव्हां इंडिकेट कयो पिया था। हाणे रियलाइज़ कोन था कनि त भई असांजो पेरेंट छा थो करे। ऐं ॿियो असां में मां शायदि इलाही पियो ॻाल्हायां, आइसोलेशन इलाही अची वई आहे। मिसाल तौरु तव्हां वेंदो अस्सलाम वालेकुम सॼा ठीकु आहियो ख़ैरियत तव्हां अंसा तव्हां ठीकु आहियो ख़ैरियत आहे, 2 मिंटनि खां पोइ ब्राउज़ पियो कंदुसि, खां पियो कुझु न कुझु कंदुसि, आई विल नॉट टॉक टू यू। पाण में कचहरी कोन कंदासीं, वेंदासीं कोन। गूगल ते वञु त गूगल चए थो त कचहरी कयो त स्ट्रेस ख़तमु थिएव, उहो ठीकु आहे। पोइ उहो उनखे पढ़ी करे थोरी देरि मोबाइल रखी पोइ थोरो करे गूगल त सही पियो चए, थोरी देरि लाइ आउं ठीकु थी वियुसि, वरी पोइ आउं खणंदुसि वरी 5 में। हाणे आइसोलेशन जे करे न असांजा रिश्ता तव्हां सां ॻाल्हायूं घटि आहे। मां त काउंट कंदो आहियां, मतिलबु मां पाण बि शायदि हिन बीमारी में वरितलु आहियां, काउंट कंदो आहियां त 10 माण्हू आहिनि त पोइ हिकिड़ो को बेवकूफ़ हूंदो
जेको अलॻि माटके वेठो हूंदो बाक़ी नव ई अक़लमंद लॻा पिया हूंदा ऐं घर में फैमिली मेंबर्स वेठा बि हूंदा आहिनि पर ग्रुप ते ॻाल्हाईंदा आहिनि या त तव्हांखे ख़बर कान्हे न तव्हांखे अंदर जी ख़बर कान्हे त तव्हां कीअं आहियो तव्हां सां जेको साम्हूं माण्हू वेठो आहे हिनजी छा इशू आहे छा प्रॉब्लम आहे ॻाल्हि ई कान्हे का अच्छा आदा महमूद तव्हांजा जेके इराज़ ॾिठल आहिनि हे मतिलबु जेके बि ॾहाका ॾिठल आहिनि ज़िंदगी जा ख़ैर सां माशाल्लाह हाणे रिटायरमेंट जे वेझो आहियो Sure. त जेतिरी जिदत ऐं जेतिरा रवैया ऐं जेतिरी टेक्नोलॉजी चइजे शयूं चइजनि हिननि 40, 50, 60 सालनि में थी आहे उहा तारीख़ जे इन्हनि 60 साल खां अॻु में एतिरी तेज़ी सां कोन थी आहे एतिरी तेज़ी सां कोन थी उहे हलंदा पिया आहियां पंहिंजे बिल्कुलु रिदम में पिया आहियां रिदम में ज़िंदगी आई हीअ ज़िंदगी खे ॾाढी तकड़ि लॻी वई आहे गुज़िरियल 30, 40 साल ख़ासि तौर ते जेकॾहिं असां गुज़िरियल 40 सालनि जी ॻाल्हि कयूं त जेका हिकदमि जेका स्पीड ईअं खणी चइजे त 100 ते हले पई त उहा हींअर 10,000 जी स्पीड ते हली वई इन्हनि शयुनि खे तव्हां कीअं ॾिठो उहे रीतूं रस्मूं रिश्ता शयूं वरी हिकदमि हाणे शयूं ज़िंदगी न शॉर्टकट्स में हली वई हाणे थी आहे अॻु में ईअं न हो ऐं मां सम्झां थो मुंहिंजो अंदाज़ो आहे इहो थियो आहे 90 जे ॾहाके खां मुंहिंजो ख़्यालु इहो 90 जो ॾहाको 30 साल जेके आहिनि इन में जेको जनरेशन आयो आहे न उन कुझु ॿियो ॾिठो आहे असां हू जेको पिदो आहे 8-9 महीननि जो तव्हां बंदि कयो उहो तव्हांखे जदो खोले ॾियो तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में 9 सालनि में बि समक कोन रही त ज़िंदगी कीअं वेंदी आहे उहो तव्हांखे जॾहिं मूंखे खोले ॾिए त हुनखे बंदि कयो न त मूंखे खोले ॾिए ऐं छॾिया हणंदो रड़ियूं कंदो त मूंखे खोले ॾियो ज़िंदगी इन पासे हली वई आहे हाणे तव्हां हुनखे रोके कोन था सघो ठीकु आहे पर पॉइंट इहा थिए त फास्ट थी वियासीं असां ऐं असां जेका चेंज आई आहे न एॾी रैपिड आई आहे इनखे तव्हां रोके बि कोन था सघो इनएविटेबल आहे उहा त पंहिंजी जाइ ते आहे पर हिकिड़ो विचों जनरेशन जेको मां फील कंदो आहियां महमूद जी हैसियत सां हिकिड़ो विचों जनरेशन असांजो नाकाम वियो जेको पंहिंजे ॿारनि में उहा शइ मुंतक़िल करे कोन सघियो मिसाल तौरु मां नाकाम आहियां मां कामयाबु जनरेशन कोन आहियां छाकाणि त मां तव्हां में उहा शइ लाहे कोन सघियुसि मुंहिंजो वालिद मूं में लाहे वियो मां दुनिया जी भीड़ में कुझु ईअं गुम थी वियुसि जो मां छोटीअ खे छोटे खे उहो कोन करे सघियुसि जेको मुंहिंजो पीउ मूंखे करे वियो हाणे असां उहो रेक्टिफाए पिया कयूं शयुनि खे शयूं तेज़ थियनि पियूं पर अञा ताईं बि मूं ॾिठो आहे त केतिरा मिसाल तौरु मां इहा ॻाल्हि कंदो आहियां मां हिकिड़ी फैमिली में वियो हुउसि त हिकिड़ो ॿारड़ो हुयो न हर मूंखे चए पियो त अंकल आई एम 18 इहा शायदि मूं ॻाल्हि पहिरीं में कई आहे त हू मां हुनखे खिली चयो चयां भला 18 आहे त तुंहिंजो आई डी कार्ड ठही वेंदो तुंहिंजो पासपोर्ट ठही वेंदो भला तुंहिंजी शादी थी वेंदी वोट विझंदे ॿियो छा थींदो हू बार चए आई एम 18 त खिली मूंखे चई त आई एम 18 आई गॉट अ सेल फोन त आई लुक्ड एट द बॉय मूं चयो त मतिलबु चई बाबा जी चयो त तव्हां 18 थींदो न त तव्हांखे मोबाइल मिलंदो 18 खां पहिरीं न मूं सोचियो यार हाणे इहो कीअं हूंदो अॼुकल्ह त हर ॿार खे ॾिसो था नंढो वॾो वञे पोइ हुनखे फ़ोन आहे इहो मुमकिन कोन्हे नथा वठी ॾियूं न त असांजी रीस थिए थी साईं ॾुख कनि था साईं स्कूल में माहौल अहिड़ो आहे हाणे ॿार खे छा कयूं ठीकु आहे न त ख़ैर मूं हुनखे ॾिठो मुंहिंजो ठीकु आहे नंबर हुन खां वरितो त हुन पासे में नंढो भाउ वेठो इहा ॻाल्हि मां बार कोट कंदो आहियां त उहो नंढे भाउ खे मूं चयो अधु कलाक खनि खां पोइ मूं चयो यार ॻाल्हि ॿुध तूं मूंखे पंहिंजो नंबर ॾेई छॾ हिन जो फ़ोन बंदि हुजे मां तोसां ॻाल्हायां त हीअ ब्रॉड स्माइल ऐं मूंखे ॾिसी चई आई एम 16 Then I went to the family. हुन मूंखे चयो त बुज़ुर्ग सोरहनि जो आहियां 18 जो थींदुसि त फ़ोन मिलंदो त मूं माउ पीउ सां ॻाल्हायो त भई इहो कीअं पॉसिबल आहे आहे पॉसिबल असां कयो आहे असां हुनखे तरबियत अहिड़ी ॾिनी आहे जो ॿार जे पासे कोन थो अचे असां सां गॾु हूंदो आहे ॿार माना असां करे सघूं था पर असां करणु कोन था चाहियूं छो हाणे उहो ज़मानो अची वियो जो ॾिसो न तव्हां रोके कोन था सघो कंहिं शइ खे मतिलबु हाणे तव्हां चओ त भई मां रोकियां पियो थो ॿार उन नहज ते अची वियो आहे डेवलपमेंट उहा थी वई आहे हाणे आज़ी थी वञे शयूं ऐं मूंखे यादि आहे जर्मन कोच आयो मूंसां गॾु ट्रेनिंग कंदो त हिकिड़े ॾींहं सां ट्रेनिंग कई सेशन इलाही वॾो एथलीट्स हुआसीं थकल टुटल त हुन पंहिंजो वॉलेट कढियो न वॉलेट कढी ऐं ॾिसी मूंखे चए पियो तोखे ॾेखारियां थो उहो ॾाढो प्राइवेसी हुनजी हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे मूंखे ॾेखारियोसीं हीअ मुंहिंजी धीउ ऐं पुटु आहिनि न ठीकु आहे ऐं चई त हीउ असां वटि सिलसिलो इहो आहे त असां 16 ताईं पंहिंजे घर में हूंदा आहियूं 16 खां पोइ ॿाहिरि वेंदा आहियूं असां ऐं हुकूमत असांखे हिकिड़ो BOQ ॾींदी आहे कमिरो ॾींदी आहे उनजो किचन जो वॉशरूम हूंदो आहे असां पढ़ाई वढ़ाई पूरी कंदा आहियूं पोइ आख़िर में जा क़िस्तूं लाहींदा आहियूं पर घर में कोन रहंदा आहियूं फाइन ऐं चई मुंहिंजे जेके 2 ॿार आहिनि न हिननि सां मुंहिंजा जेके पेरेंट्स आहिनि ॾाढो प्यारु कंदा आहिनि फर्स्ट क्लास इहा बि सुठी ॻाल्हि आहे पर चई बसि पोइ ईमेल कंदा आहिनि ऐं टेक्स्ट कंदा आहिनि मिलंदा आहिनि पाण में ऐं दे हैव नॉट सीन देम सिंस 13 years न त मूं चयो त हू किथे रहंदा आहिनि चई 3rd स्ट्रीट में असां ओॾे वञूं पिया न इहा ई त ॻाल्हि कयां असांखे उहा ख़बर कान्हे न न असांजो थिए पियो
सीना हल्का थी विया आहिनि न, सीननि में हाणे वज़न कोन्हे, भाकुर गरम कोन्हे, अखि में पाणी कोन्हे, शयूं उन पासे वञनि पियूं। मथां वरी असां ॾिसो न, हाणे ॻाल्हि ॿुधो, हीउ कोविड आहे, मां मञा थो बिल्कुलु आहे, बीइंग ए डॉक्टर मां चवां थो त वबा आहे हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी, पर मींहुं वसंदो किरायो वधी वेंदो, ठीकु आहे, ॾुखियो बीठो हूंदे त ॿी मुसीबत थी वेंदी। कोविड आहे, हर माण्हू खंघे थो, साईं तव्हांखे कंहिं चयो सजाद खे घुरायो, अदा ऑफिस आहे, ऑफिस में कमु कोन कंदो, खंघणु शुरू कंदो, हर माण्हू खे मोकल खपे, हर माण्हू खे पैसा, माफ़ी सां नेगेटिविटीज़ पियो ॻाल्हायां, तव्हां उनखे उज़ुर छो था ॻोल्हियो, तव्हां उनखे बहानो छो था ॻोल्हियो? इफ यू वांट टू डू समथिंग यू कैन डू इट मैन, पर तव्हां ॻोल्हियो था बहाना। ऐं हमेशह ज़िंदगी में जॾहिं माण्हू को कमु न करणु चाहींदो आहे न, तावील ॻोल्हींदो आहे, बहानो ॻोल्हींदो आहे, देरि थी वई त चवंदुसि यार टायर पंचर थी वियो, टायर पंचर कोन्ह थियो, आयो ई देरि सां आहियां, सो बहाना। ऐं इहे शयूं ॾिसो न, असां हर शइ मां हू कढी था वठूं, जेको मां हिकिड़ी ॻाल्हि हमेशह कंदो आहियां, सजाद बेटा हीअं न कयो, अदा हीअ जो करे पई, अदा करणु ॾींहुं मां तोसां पियो ॻाल्हायां, असां हमेशह ॿिए जो रेफर कयूं था, ॿिए खे, हाणे मां कतार में बि आहियां न, साईं ॾाढो शर्म थो अचे तव्हां कतार में बीठा आहियो, भई मूंखे शर्म कोन थो अचे, तव्हांखे छो थो अचे? त थोरो जेका असां हुन पासे वञूं, ऐं ॿियो रोल मॉडल्स असां वटि कोन्हनि के, माफ़ी सां सॉरी, सही था चओ, ॾिसो हाणे मां आहियां न, मां हिकु बीइंग ए टीचर, मां अलहमदिल्ला हज़ारे मुंहिंजा शागिर्द आहिनि, त मां अहिड़ो त हुजां न जो कम अज़ कम एटलीस्ट मुंहिंजो शागिर्द चई सघे पंहिंजे माउ पीउ सां मिलाईंदे त मुंहिंजो टीचर आहे, सही आहे, एतिरो त एटलीस्ट मूं में हुजणु खपे, नथो थिए इहे। तव्हां पंहिंजे ॿारनि सां क्लोज़ आहियो? हा, मां सम्झंदो आहियां, मूंखे हींअर त ख़ैर मां तेज़ीअ सां कुराड़ो थियां पियो, पर तव्हां मुंहिंजी फैकल्टी खां पुछी सघो था त मुंहिंजी फैकल्टी में जेकॾहिं 450 ॿार आहिनि त मां ॿार खे हुनजे सीट नंबर सां सॾींदुसि, कॉल द नंबर, नालो त परे जी ॻाल्हि आहे, मां चवंदो 39 हेॾां अचु, उहो 39 वाइड़ो थी वेंदो, 39 मां आहियां ऐं 139 अलॻि हूंदो, छाकाणि ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हीअ जेके ॿार आहिनि न, इहे तव्हांजे प्यार जा मुस्तहिक़ कोन्हनि के, दे यू आर लाइबल टू लव देम, पर विद द पिंच ऑफ द साल्ट, माना सोनो गिरह ऐं शींहं इहो कमु करिणो आहे। हाणे मुंहिंजियूं पोटियूं आहिनि, अलहमदिल्ला मूंखे 4 पोटियूं आहिनि, यू नो उन जी पॉकेट मनी घणी आहे स्कूल जी, 10 रुपया बसि, उहो कहिड़ा शॉपिंग करणु वेंदी 10 रुपया, मुंहिंजे स्टूडेंट जी शादी थींदी 100 रुपयो, स्टूडेंट भाकुर पाईंदो किथे मिलंदो 100 रुपयो, मथे कोन थींदो, लेवल्स रखो, ॿारनि खे ग्रो कयो। ॾिसो न, ऐं ॿी ॻाल्हि आहे त असां में कुझु पाण अॼु इलाही ॻाल्हायूं पिया, पर सोचींदासीं असां ख़ाली कोन था कयूं जाइ, असां बीठा आहियूं हुते वेठा आहियूं, भई ख़ाली कंदुसि त को ॿियो अची वेहंदो न, त ॿारनि खे स्पेस ॾियो, तव्हांखे जान छॾिणो आहे, भई तव्हां हुनखे स्पेस ॾियो ऐं वेझो आणियो। सही ॻाल्हि। अच्छा, त असां ॿारनि में जेका शइ मुंतक़िल कयूं था न, मां त इहो नोट कयो आहे हिन रिसेंट पास्ट में, या जॾहिं खां आउं बि पीउ थियो आहियां सभु शइ, या उहा नज़र थी आहे, त असां ॿारनि खे आर्टिफिशियल शयूं त ॾियूं था, उनखे सेखारियूं था, असां ॿारनि खे ख़ुशि थियणु नथा सेखारियूं। हा, असां शायदि इहो सम्झूं था त हिनखे रांदीको वठी ॾींदुसि त ख़ुशि थींदो, हिनखे हिनजी मतिलब जी शइ या गैजेट वठी ॾींदुसि त ख़ुशि थींदो, पर असल ख़ुशी छा आहे उहो असां ॿुधायूं नथा, सेखारियूं नथा, असां चवंदा पाण ई वॾो थींदो, सही थींदो, सिखी वेंदो। इनखे कीअं चेंज कयूं, असां पंहिंजो पाण खे चेंज कयूं न। ॾिसो न सजाद, इहो मूं ब्रूनी वेयर जो हिकिड़ो किताबु अथई, दी रिग्रेट्स ऑफ डाइंग पीपल, बेस्ट सेलर आहे दुनिया जो, त उन उहा नर्स हुई न हिकिड़े हिन में हॉस्पिटल में, त उन वटि अहिड़ा पेशेंट्स ईंदा हुआ जंहिंजी डेथ वारो हूंदो हो सिलसिलो, त महीनो खनि लास्ट बचंदो, त उनखे उहो पैलिएटिव ट्रीटमेंट कंदी हुई, त उन हिकिड़ो किताबु जेको लिखियो, त हुन छा कयो, हुन इंटरव्यूज़ कया माण्हुनि जा, त तव्हांखे रिग्रेट करणा आहिनि ज़िंदगीअ में, वञण खां पहिरीं तव्हां मतिलबु जेको तव्हां न कयो आहे, त जेके रिग्रेट्स हुआ, जेके टॉप 5 आहिनि, त उन्हनि मां हिकिड़ो त इहो आहे त काश मां उहो कमु कयां जेको मुंहिंजी दिलि चयो, उहो न कयां जेको माण्हुनि खे वणे थो, ठीकु आहे, ऐं काश मां पंहिंजे दोस्तनि खे वक़्तु ॾियां हा, टियों आहे त काश मां घणो कमु न कयां हा, ठीकु आहे। 5 नंबर रिग्रेट हुन में अहम तरीन आहे त काश मां पंहिंजो पाण खे ख़ुशि रखी सघां। हैप्पीनेस हिकिड़ी ॿी शइ आहे यार, हैप्पीनेस ही न आहे, हैप्पीनेस हिकिड़ी ॿी शइ आहे, तव्हांजा खीसा भरियल आहिनि, तव्हां ख़ुशि न आहियो, ऐं तव्हांखे कुझु बि कोन्हे यार, अलाए उॾाम था वरितो तव्हां, सही ॻाल्हि आहे, ऐं इहो आहे रवैयो, इहो आहे रिश्तो हुजे, रवैयो हुजे, साथ हुजे न। हिकिड़े भाकुर में तव्हांजी एसेट्स खां वॾी ताक़त आहे, मां बीठो आहियां, तूं हल करे वेंदो मुंहिंजो शागिर्द, आई ट्रस्ट यू, करे वेंदो, ऐं धणी तव्हांखे उन जाइ ते पुॼाए थो त तव्हां हुते अचो, हेल्प आउट कयो, पर तव्हांखे सम्झ में रुॻो अचे, तव्हांखे नुक़्तो सम्झ में अचे न त भई हिते आहे, हिते हीअं आहे, पोइ जाइ सम्झ में अचे थी न, तव्हां उॾामण लॻो था,
तव्हां यू कैन नॉट इवन बिलीव व्हाट्स हैपनिंग विद यू। पर रुगो छा आहे त उहो रिश्तो कोन्हे, उहो डर्थ आहे, उहा फीलिंग में घटि आहे। हाणे हिते आयो त कुझु चाहियां थो त वॾी पज़ीराई मिले, को अलाए छा थिए, को हिकिड़ो मतिलबु इहो नथो चाहे त को माण्हू ख़ुशि थिए। सही। असांजे इन करे सीना ख़ाली इन करे जो भाकुर में गर्मी कोन्हे, इन करे गर्मी कोन्हे जो ख़ुलूस कोन्हे। सही। मां चाहियां थो त मूंखे हितां कुझु मिले, मां काशे खणी वञा, सिर्फ़ु आऊं ई चाहियां थो, आऊं चाहियां थो, बसि आऊं चाहियां थो, मुंहिंजे मतिलब जूं शयूं थियनि न, आऊं चाहियां थो। उन्हनि खे छॾे ॾियूं, उन्हनि जेके हुननि जे एक्सपेक्टेशन्स आहिनि, जेके हुननि जा रवैया ज़ाविया आहिनि या उन्हनि जेको सोचियो हुनखे छॾे ॾियो। पर मां छाकाणि त सोचे आयो आहियां त मूंखे हीउ प्रोटोकॉल मिले, हीअ शयूं मिलनि, मूंखे मिले। ॾिसो न जेको गुरू वटि जेको हुयो न पंहिंजो कंहिं मोकिलियो, स्टूडेंट खे मोकिलियो कंहिं त साईं हिन पढ़ाई पूरी कई, मां तव्हांखे मोकिलियां थो। त उहो आयो त हुन महिल को क्लास पियो हलियो महागुरू जो, पढ़ाए पियो वेठो, त उहो ॿारु आयो त चई नओं ॿारु आयो आहे, चई विहारे छॾियो हिनखे हिते, भले वेठो हुजे। सो ॿारु बि वेठो हुजे, साईं क्लास वठी पूरो कयो त लंच आयो, चयो बाबा मानी ॾियो सभिनी खे, मानी वानी खाधी। सो मानी वानी खाइण खां पोइ चई त बाबा इशारो खे हाणे हली आया। त उहो आयो, ॿारु जो आयो साम्हूं त चई न थांव खणी आहे, थांव खणी आहे। हाणे हिकिड़ी छाॿ हुई, भिंडी जेके चइबो आहे, छाॿ में मानी जी छाॿ हुई, बोड़ हुयो। सो चई बाबा थांव साम्हूं रख, हुन ख़तु कढियो त साईं मोकिलियो, चई न ख़तु छॾ, इहो मानी मिली? चई हा मानी मिली। चई ओतिरी मिली जेका सभिनी खे मिली? चई हा ओतिरी मिली जेका सभिनी खे मिली। चई पोइ 2 मानियूं ऐं बोड़ हुयो? चई हा। चई थोरो थांवनि में ॾिस त बोड़ बचियल हो। चई ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं 2 मानियूं ऐं बोड़ मिलियो न, 2 मानियूं ख़तमु त बोड़ बि ख़तमु करी आहे। जेकॾहिं बोड़ बचाए थी त ओतिरी मानी छॾी आहे, तो में बैलेंस कोन्हे, मोटी वञ। तूं पंहिंजे गुरू खे चओ तोखे बैलेंस सेखारे, वज़न पैदा कर पाण में, पोइ हेॾां अच। हिकिड़ी त ॻाल्हि इहा थी। ऐं ॿी थी हारून जे दरबार में जॾहिं मैथमेटिक्स जो सुवालु कयो वियो हुयो त वॾा टॉप मैथमेटिशियन्स वेठा हुया, हिकिड़ो नओं महिमान बि वेठो हो को पोयां, सो हुननि खे जवाबु न आयो मैथमेटिशियन्स खे। त उहो जेको पोयों वेठो हो न, उन अर्ज़ु कयो त मां जवाबु ॾियां, सो जवाबु ॾेई वियो। त दे थॉट की भई हीअ फ्लूक आहे, को मतिलबु थी वई कोई फ्लूक व्लूक में कोन जवाबु ॾेई छॾियो। वरी अधु मुने कलाक खां पोइ हिकिड़ो ॿियो इशू थियो, वरी साॻी ॻाल्हि थी, वरी हुननि जवाबु कोन ॾिनो, वरी हुन माण्हू जवाबु ॾिनो, बादशाह चयो तूं हेॾां अच, हिते अची वई। वेही चई तूं छा कंदो आहीं? चई मां मैथमेटिशियन आहियां, क्वालिफिकेशन्स हुन ॿुधायूं पंहिंजियूं। त बादशाह चयो तूं एॾो लर्नेड माण्हू हुई त तूं हिते पोयां छो वेठो आहीं? चईसीं मां हमेशह पोयां खां अॻियां ईंदो आहियां। ठीकु आहे, बसि हाणे जेकॾहिं इहो मैथ सम्झ में अचे न थोरी देरि सां, असां हमेशह अॻियां हूंदा आहियूं ऐं पोयां कया वेंदा आहियूं। पर जेकॾहिं असांखे विज़डम हुजे न त असांखे हुतां खां ई अचिणो आहे। अच्छा, हीअ त ज़िंदगी जा लाहा चाढ़ा सभु शयूं असांखे अचनि थियूं। असां जीअं पंहिंजी ॻाल्हियुनि में इहो ज़िक्र निकितो त तव्हां छाकाणि त अॼु पाण ॻाल्हायूं था सिर्फ़ु डॉक्टर महमूद मुगल ते नथा ॻाल्हायूं, असां ॻाल्हायूं था ॿियनि शयुनि ते असांजे मुआशिरे जी ज़रूरत आहे, जेके सम्झण जी सम्झाइण जी ज़रूरत आहे, उहो तव्हां सुठे अंदाज़ सां सम्झाईंदो। असांखे रुॻो वठण जी आदत छो आहे दादा? ॾियणु छो न सिखिया आहियूं असां? हा, ॾिसो न सेखारियो कोन वियो आहे, माफ़ी सां। दुनिया में 2 माण्हू तव्हांखे सेखारींदा आहिनि, हिकिड़ा टीचर्स ऐं ॿिया तव्हांजा पेरेंट्स, बसि इहे 2 माण्हू आहिनि। ऐं दुनिया में तव्हां बेसिकली 4 माण्हुनि खां सिखंदा आहियो, हिकिड़ा टीचर्स, पोइ पेरेंट्स, 3 क्लास फेलोस ऐं चौथा आहिनि तव्हांजा कलीग्स जंहिंसां तव्हां जॉब कंदा आहियो। इहे 4 माण्हू तव्हांजा लर्नर्स आहिनि जेके तव्हांखे सेखारींदा आहिनि ज़िंदगी में। असांखे हर माण्हू वठणु सेखारे थो, ॾियणु कोन थो सेखारे। हाणे मिसाल तौरु चांहि आई न, चांहि जा 4 कप्स आया न, तव्हां पंहिंजो खणंदव, माइंड न कजो, हे 3 आई न, तव्हां पंहिंजो खणी, तव्हां सम्झंदव त इहो मुंहिंजो आहे। 4 कोप आया आहिनि त भई साईं बि आहे, असां 4 माण्हू वेठा आहियूं, 4 कप्स आया आहिनि न, तव्हां पंहिंजो खणी वेही रहंदो। तव्हां ईअं छो कंदा की तव्हां 3 खे अॻिते कयो, लास्ट वारो खणो? छा त ॾियणु सेखारियो कोन वियो आहे, सर्व करणु सेखारियो वियो आहे, सर्व कयो, ईअं कयो, ईअं कयो, फलाणी कयो, प्लेटूं चमचा कांटा सभु आहे, ॾियणु कोन सेखारियो वियो आहे। ॾियण जे सेखारण जी हद हूंदी आहे हिकिड़ी, उहो पेरेंट कंदा आहिनि ऐं टीचर कंदा आहिनि। टीचर हमेशह ॾींदो आहे, हिनखे तव्हां ॾिठो हूंदो प्राइमरी वारो प्राइमरी में आहे, तव्हां कमिशनर लॻा पिया आहियो, उहो ॾींदो आहे। टीचर उहो ई हूंदो जेको ॾींदो, वठण वारो टीचर थी कोन सघे। ठीकु आहे, त लर्निंग हूंदी आहे, फेज़ हूंदो आहे, बाबा हिनखे ईअं कयो। अच्छा, जेतिरी तव्हांजी अटैचमेंट पंहिंजे पेरेंट्स सां ऐं टीचर सां घणी हूंदी, तव्हां लर्निंग फेज़ में घणा हूंदव ऐं तव्हां ॾियणु सिखंदव। ठीकु आहे, पर छा थो थिए त हाणे टीचर बि बिज़ी आहे, माइट बि बिज़ी आहिनि, वक़्तु बि घटि आहे, ऐं हाणे हिन शइ खे कुझु बसि सम्झो थो वञे भई ठीकु आहे न, ख़ैरु आहे। तंहिं वरी वॾो किरदारु जेको आहे न, वठण वारे खां ॾियण वारो वॾी ॻाल्हि हूंदो आहे।
उहो रुॻो तव्हां हुनखे सम्झायो, नंढे ॿार आहिनि न, रांदीकनि में सम्झायो, शयुनि में सम्झायो, पर मसइलो इहो आहे त तव्हां हुन सां गॾु वेहो, वेहंदो त कमु थींदो न। हाणे मुंहिंजी हिकिड़ी पोठी आहे, हुनखे आदत आहे जिते किथे खाइण जी, माना मां पोयां प्लेट खणी बीहले, अरे बाबा त मानी वरी हिते, वरी टेबल ते वेही खाए, वरी कैमरा ते चढ़ी वञे, बाबा ठीकु आहे, हुनखे हिते विहारे, मुंहिंजो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, मूं तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हीअ जेका मानी आहे न, इहा ॻाल्हाईंदी आहे, शी सेड टू मी, दादा मां त कोन थी ॿुधां, ॿार ब्लंट आहिनि, त मूं चयो जेके नंढा ॿार आहिनि ॿुधण में न ईंदो आहे, त जॾहिं मुंहिंजे ॾींहुं थींदी आहे न, त पाण ई ॿुधंदी आहे। हीअ मानी चवंदी आहे अलाह साईं खे, अलाह साईं माने पेट में ॾिया न, मुंहिंजी इज़त करे, लेकिन इज़त न करे न, रिस्पेक्ट नथो करे न, त पोइ मां ईंदे न वञा। हाणे हुन मूंखे ॾिठो, मूं चयो आई त कोन ईंदी तोॾे, हाणे पंहिंजी माउ सां गॾु हिकिड़ी जाइ ते वेही मानी खाईंदी आहे। ॻाल्हि रुॻो इहा आहे त तव्हां वेहो, तव्हां ॻाल्हि त कयो न, तव्हां चओ था मुंहिंजो ॿारु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ई कोन थो, बाबा तूं ॻाल्हायो आहे, सॼा तव्हां मूंखे चओ था मुंहिंजो पुटु मुंहिंजी ॻाल्हि मञे ई कोन थो, तूं वेठो ई हुन सां, तूं टाइम गुज़ारियो आहे, तो रुॻो हिकिड़ी पंहिंजो माना पैसा केतिरा आहिनि, काशे खुटी त कान्हे, फीस कीअं आहे, 80% खां मथे पेरेंट टीचर मीटिंग में वेंदा ई कोन आहिनि के, तव्हां स्कूलनि मां पुछो, मां हिते वेठो आहियां, कान का मसरूफ़ियत हूंदी आहे। ॾिस न हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजांइ, जॾहिं मीटिंग थींदी आहे न, त ॿार जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजी माउ बहितरीनु नज़र अचे, स्मार्ट नज़र अचे, मुंहिंजो पीउ हैंडसम हुजे, हलो सुठा हुजनि, हलो भला जहिड़ा बि आहिनि मुंहिंजड़ा बि हली वेंदा आहिनि किथे, ठीकु आहे, पर ॿई गॾु हुजनि, कोन हूंदा, साईं बिज़ी हूंदो। हिकिड़ो ॿारु हुयो, सो पंहिंजी टीम में चए पियो त मूंखे खेॾायो न, त हुनखे खेॾाईंदा कोन, थोरो लूज़ न रहो गेम में, रग्बी जो प्लेयर हो, हुन सां गॾु पीउ अची वेंदो, हुन पीउ हुते वेठो हूंदो, चवंदो तूं करे वेंदे न, तूं करे वेंदे, तूं करे वेंदे, तूं करे वेंदे, हाणे हू ॿारु हुनखे चांस न मिले, पोइ फाइनली हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जो हुनजो पीउ कोन आयो, हुनखे चांस मिली वियो, ऐं वाइल्ड चांस इन करे मिलियो जो हिकिड़ो प्राइम जेको प्लेयर हो न, उनखे को धकु लॻो त आख़िरी 10 मिंट बचा हुया, टीम हुई लॉस में हुई, मतिलबु इक्वलेंस में हुई, विन न पई करे, हुन चयो भला ठीकु आहे न, हिनखे बि मोकिले छॾ अंदरि, सो 10 मिंट गुज़ारण लाइ अंदरि वियो त हुन गोल करे छॾियो। हाणे जॾहिं हुन गोल कयो न, त हुन पोडियम ॾांहुं निहारियो जिते हुन पीउ कोन हो, त हुनजे कोच, हाणे त हू हीरो थियो न हिकदमि, त हुनजे कोच हुन खां पुछियो त इहो तो हेॾां छो ॾिठो, हुनखे ख़बर हुई त हिन पीउ जी डेथ थी वई आहे, वफ़ात करे वियो आहे पीउ, चई न मूं हिन करे ॾिठो जो ब्लाइंड हो, मुंहिंजो पीउ हिकिड़ो नाबीन माण्हू, मूंखे ॾिसी कोन सघंदो, हुनखे पक ई त मां करे वेंदुसि न, इफ आई हैव फेथ इन यू, यार तूं शूट करे सघे थो, तूं जेको शॉट वठी पियो न, कमाल शॉट थो वठी, ॾिस त कीअं थो वठे, ट्रस्ट मी, पर मसइलो इहो आहे त असां शुरू कंदा आहियूं, माफ़ु कजांइ मां ॻाल्हाईंदो ॾाढो उबतो आहियां, यार तोखां थींदो, तूं कंदे, हल हल हल, असां जुमिलो न खां शुरू कंदा आहियूं, न पर रधे त पई, पर अड़े पर छा, मतिलबु वेदर इट्स गुड और बैड, असां ॿार खे शुरू ई न खां कंदा आहियूं, तोखां कोन थींदो यार, अच्छा हिकिड़ो इहो कंदा आहियूं, ॿियो कंदा आहियूं, हुनखे ॾिठो अथई वार कीअं कटाया अथई, साईं हाणे ईअं कोन्हे न, हाणे पोइ अहिड़ो जेको शौक़ीन आहे त वञी पाण वार कटाइजीसि न, मोकिलीसि बि थो, छॾियो बि अथईसि, वरी कंपेयर बि करीं थो, पाण खे ठीकु थियण ॾाढी ज़रूरत आहे, सही ॻाल्हि, सही ॻाल्हि, मूंखे यादि आहे, मतिलबु अॼु आउं ऑन एयर चवां थो, नंढा ऑब्स्टिकल्स हुया कंहिं शॉपिंग मॉल में, त मां नंढड़े खे चयो मां चयो कर, चवंदा बाबा मां न करे सघंदुसि, त मूंखे तव्हां ॾाढा यादि आयो उन वक़्तु, तव्हां जो जॾहिं मां स्टेज ते चढ़ां पियो त मुंहिंजो उस्तादु चयो त तूं कर, पोयां सम्झ तोखे कुझु न थींदो, जॾहिं डाइस ते तुंहिंजे पोयां मां बीठो आहियां पियो, मां हुनखे चयो मां तूं करे वेंदे, अगरि न करे सघे न त ॾिस मां वेठो आहियां, मां तुंहिंजे पोयां बीठो आहियां, जो तूं कोशिशि त कर, मां तुंहिंजे पोयां बीठो आहियां, त मूंखे ॾिसी चई बाबा वाकई, मां चयो हा तोखे कुझु थियो त मां तोखे झलींदसि, मां हिते बीठो आहियां पर तूं करे वेंदे, यकीन की हुन कयो त मां तव्हांखे ॾाढो यादि कयो दिलि सां, त सिर्फ़ु छा आहे अदा महमूद, तव्हांजो हिकिड़ो अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड सेट कयो आहे ॾाढो ज़बरदस्तु, उहो आहे किसा गो जो, जेकॾहिं तव्हां ॿाहिरि नथा वञी सघो त घटि में घटि अंदरि त जाती पायो, इहो छा कॉन्सेप्ट हो तव्हांखे, छो सोशल मीडिया ते सम्झ में आयो त यार इन शइ जी ज़रूरत आहे अॼुकल्ह नौजवान खे, ऐं हुनजा ठीकु ठाक फॉलोअर्स, ठीकु ठाक शेयर्स, ठीकु ठाक हुनजी पंहिंजी, मां जेको ही 2001 खां वठी मां काउंसलिंग कंदो आहियां, ठीकु आहे, ऐं पेशेंट्स खे काउंसिल कंदो आहियां, थेरेपी में का मदद कंदो आहियां, किथे ॿारनि सां ॻाल्हाईंदो आहियां, ऐं ॿियो त मां ह्यूमन बिहेवियर्स पढ़ाईंदो आहियां, साइकोसिस पढ़ाईंदो आहियां, साइकोथेरेपी, साइको एनालिसिस,
त छा थियो त हीअ जॾहिं कोविड थियो न त आई थॉट की भई शयूं त अलाए कहिड़े पासे पियूं वञनि, अलाए छा पियो थिए। ऐं ॿी जेका आइसोलेशन जेका आहे क्वारंटीन जेको थियो सिलसिलो, हिकदमि लॉक लॻी वियो ऐं माण्हू जो कमरनि में फाथा अची त ज़िंदगी मिज़रेबल थी वई। अच्छा, हुन में केतिरा ई केसिस अची विया साम्हूं, टेलीफोन कॉल्स अचनि पियूं बार बार त हीअ छा आहे हू छा आहे, ऐं ठीकु ठाक पढ़ियल लिखियल माण्हू ॾिठा त उहे बि मतिलबु अची विया, मिज़री में अची विया। त हीअ बुध जो कॉल आहे हिकिड़ो, इफ यू कैन नॉट गो आउटसाइड गो इनसाइड, नथा वञी सघो त अंदरि रहिया अचो। त आई थॉट की ठीकु आहे, थोरो थोरो मोटिवेशनल माण्हू ॻाल्हाए ऐं थोरो ज़िंदगी जे बारे में ॻाल्हाए, थोरो कचहरी जे सेंस में ॻाल्हाए, इहा ॻाल्हि माण्हू शुरू करे ईअं। सो मूं हिनखे पहिरीं कैजुअल वरितो। आई थॉट की भई वीडियोज़ मां उहे रिलीज़ कंदो आहियां, बीइंग आई मीन आई हैव बीन वर्किंग विद टेलीविजन, ऑनर आहे मूंखे, त आई बीन एसोसिएटेड विद PTV फॉर 35 इयर्स न, त आई थॉट की भई इहो कमु माण्हू करे सघे थो। सो मूं ईअं ई कयो। वरी हिकिड़ी तव्हांखे ख़बर आहे त परसुएशन हिकिड़ी शइ हूंदी आहे, माना टाइमिंग कबी आहे हर शइ जी, त टाइमिंग जो मूं सोची त मां थर्सडे ते हुनखे 3 बजे लॉन्च करणु लॻुसि, हुनखे नंबर ॾिनो। इहो सभु कैजुअल हुयो। सो 4th एपिसोड जॾहिं मां ऑन एयर कयो त मूं मंझंदि जो 3 बजे .टे माना 2 जीअं अॼुकल्ह मां सुबुह जो 9 कंदो आहियां त थर्सडे 9 बजे हले वेंदो यूट्यूब ते। त तक़रीबन 4:30 पौणा 5 थिया, मूंखे हिकिड़ो फ़ोन आयो, अननोन नंबर हिकिड़ो हुयो, हुन ते हिकिड़ी कॉल आई मूंखे, हुन मूंखे चयो त तव्हां काइंडली मूंखे एड कयो, मां तव्हां सां वीडियो कॉल ते ॻाल्हाइणु चाहियां थो। आई कॉल्ड हिम बैक, हुन नंबर ते मूं कॉल कयो। तो नौजवान हो, ही वॉज 19 मे बी 20 एंड ही वॉज हैविंग जुमिलो अजीब ग़रीब एमिनेशन, ही वॉज हैविंग पॉइज़न। ऐं स्क्रीन ते पियो ॻाल्हायां मां, ठीकु आहे। एंड ही सेड टू मी के शाम जो 6 बजे मरी वञा, हाणे कोन मरंदुसि, दिस बिकॉज ऑफ यू। हाणे चुप थी वियुसि मां, मतिलबु जेको मोटिवेशन हुयो। हालांकि अच्छा, असां जेके आहिनि कुझु फोटोजेनिक हूंदा आहियूं, माना फोटो में ॾाढा हसीन हूंदा आहियूं, साम्हूं ॾिसी मायूसी थींदी आहे त यार कहिड़ो माण्हू बीठो आहे साम्हूं। कुझु माण्हू साम्हूं ॾाढा हसीन अहिड़ा हूंदा आहिनि, फोटो में कमाल, कुझु माण्हू फोटो में साम्हूं कमाल। त माण्हू जॾहिं ॻाल्हाए थो न त पोइ ख़बर पए थी, त दुकानु खुले थो त ख़बर पए थी त भई अंदरि छा पियल आहे हुते। अली साईं फरमाइनि था त खोलियो त ख़बर पए त छा आहे। सो मूं सोचियो हिनखे कीअं काउंसिल कयां मां वधीक, चई न बसि गंज थी वियो, हाणे बसि ठीकु आहे, मूं सां 10 मिंट खनि पिया ॻाल्हाए। देन आई रियलाइज़ द फैक्ट त बाबा हीअ त का वॾी शइ आहे, हीअ मूंखे एॾो अंदाज़ो कोन हो त कोई काउंसलिंग एॾी वॾी शइ थिए पई थी, या कंहिंसां कोई ईअं रैपिड फायर कंदो, मतिलबु जीअं। देन पोइ कंटिन्यू थी वियो। एंड आई टेक वेरी 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 कैजुअल थिंग्स, वेरी स्मॉल थिंग्स, नंढियूं नंढियूं शयूं न तव्हांजे अंदरि जूं जेके तव्हांखे कनि थियूं। हाणे हिन भेरे मूं हिकिड़ी जेका ॻाल्हि कई, पंहिंजे ड्राइवर जी ॻाल्हि कई, त मतिलबु हुनखे जॾहिं नओं ड्राइवर आयो त मूं हुनखे मोकिलियो त भई तूं हुनखे, तोखे कीअं लॻो, त चईसीं हुनखे चयो त तूं हिन वटि नौकिरी कंदे न त तुंहिंजी पघार कॾहिं बंदि कोन्ह थींदी। की मूं जहिड़े नालाइक माण्हू खे रखियो वेठा आहिनि, त असां तोखे नालाइक कीअं चयो। एनालिसिस जेके आहिनि न उनखे परखेट कयूं था असां त भई उहा शइ ईअं निकिरे ॿाहिरि। ऐं हाणे हिन दौर में ॾाढी ज़रूरत आहे असांखे, स्पेशली आइसोलेशन में ॾाढी ॾाढी ख़ामोशी आहे ऐं ॾाढी काउंसलिंग खपे। असां ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो त असां सिर्फ़ु ॿुधायूं था, सम्झायूं नथा, ॿियो असां ॿुधूं था, सम्झूं नथा। इनखे कीअं मैच कजे हिक ॿिए में? हा, इन जी मैचिंग प्रैक्टिस आहे। पहिरीं प्रैक्टिस इहा आहे त असां ॻाल्हि अध में कटींदा आहियूं, माना जुमिलो पूरो कोन थींदो आहे न, त मां चवंदो आहियां मूंखे ख़बर आहे। उहो जेको हिकिड़ो अजीबो ग़रीब क़िस्म जो जोक थियो न, त हू विया पे खणी, 2 कैडेट्स हुया की खणी पियो विया को पाणी पाण सां गॾु न, त हुन चयो त हीअ छा आहे, चई सर चई मूंखे ख़बर आहे, चई सर हीअ, चई मूंखे ख़बर आहे न। सो मगो खणी हुनखे थोरो टेस्ट कयईं, चई हीअ त हिन में टेस्ट त बेकार आहे, चई साईं हीअ कपिड़नि धोइण जो पाणी आहे। त असां का ॻाल्हि कंदा आहियूं न, हाणे सजाद चवंदो अदा मैम हा मूंखे ख़बर आहे, हालांकि लेट हिम स्पीक, लेट हिम कंप्लीट। असां जेकॾहिं इहा एक्सरसाइज़ ॿारनि खे सेखारियूं त जुमिलो कीअं पूरो थींदो आहे ऐं केॾी महिल ॻाल्हाइबो आहे, इहो पैशन डेवलप थी वेंदो। ठीकु आहे, पैशन डेवलप थींदो, शयूं ठीकु थींदियूं। माज़रत सां असां मां घणनि माण्हुनि खे गिरह खणणु ईंदो आहे, मूंखे ॿुधायो असां कॾहिं पंहिंजे ॿार जी लर्निंग कई आहे त बाबा हीअ 3 आङुरियूं आहिनि, हे 2 आङुरियूं आहिनि, फॉर्क कहिड़े में पकड़िबो आहे, राइट में या लेफ्ट में, क्रॉस क्रिस छा हूंदो आहे, तव्हां पूरा कंदा आहियो मानी त कीअं रखंदा आहियो, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ॾिसी कंदा आहियो, कपिड़ा बि ॿियनि खे ॾिसी पाईंदा आहियो, हेयर डू ॿियनि जो हूंदो आहे, फैशन जेको माई अडॉप्ट थी करे असां बि पोयां अचूं पिया था। डू वी हैव इनोवेटिव थिंग्स ऑल टुगेदर, डू वी सपोर्ट द इनोवेटिव थिंग्स। को माण्हू को नई शइ करे थो, असां सपोर्ट कयूं था न, असां पहिरीं खिलंदा आहियूं। ॾिसो न हिकिड़ो जेको जुमिलो ॾाढो कॉमन आहे, माण्हू खिलंदो आहे न, ॿियो खिलंदो आहे। पहिरीं खिलंदो आहे, ॾाढे कीअं किरी पियो, अरे तूं न को छा न यार, तूं मतिलबु वॉट मेक्स यू लाफ,
दिस लाइक दैट तव्हां पंहिंजी बुक्स में बि लेसन्स ऐं मैसेजेस न मां बुक्स मुंहिंजा ॿिया आहिनि हुन में मां हिकिड़ो प्योर राइटर आहियां मतिलबु आई यूज़ टू राइट फिक्शन स्टोरीज़ टेलीविजन प्लेज़ एंड थिंग्स लाइक दैट अच्छा ज़िंदगी जा तव्हांजा हिकिड़ा मुख़्तलिफ़ तारुफ़ आहिनि न हिकिड़ो तारुफ़ उहो आहे डॉक्टर महमूद मुग़ल जेको उस्तादु आहे शागिर्द हुनखे उस्ताद जी हैसियत हुजे हिकिड़ो तारुफ़ तव्हांजो उहो आहे जेके तव्हांजा व्यूअर्स आहिनि जीअं तव्हांखे परख में ॾिठो जीअं तव्हांखे मेज़बानी कंदे मुख़्तलिफ़ प्रोग्राम ॾिठो हिकिड़ा तव्हांजा परस्तार उहे आहिनि जेके तव्हांजो किसो था ॾिसनि हिकिड़ा तव्हांखे उहे सुञाणनि जेके तव्हांजे डिपार्टमेंट में कमु था कनि तव्हांजो पंहिंजो तारुफ़ तव्हांखे कहिड़ो वधीक मतिलबु सुठो लॻंदो आहे त मां पंहिंजो जेकॾहिं तारुफ़ करायां त I would love to die as a teacher. मतलब मुंहिंजी ख़्वाहिश है त मां वफ़ात करे वञा त माण्हू रुगो यादि रखनि त हिकिड़ो टीचर हुयो बसि वधीक कानो नी मतिलबु ब्रॉडकास्टर टेलीकास्टर प्रोड्यूसर लिरिसिस्ट मूं डायरेक्ट कयो आहे या मुंहिंजा टेलीविज़न जा एॾा ह्यूज ड्रामा आहिनि या सीरीज़ आहिनि त मां चाहींदुसि त मतिलबु ऐं ॿी उन खां वधीक वधीक ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं मुंहिंजे मरण खां पोइ इहो सम्झो वञे त सुठो माण्हू हो न त मूं खटियो थॉमस जेफरसन 6 अमेरिकन प्रेसिडेंट हो त हुन लिखियो त जॾहिं मां मरी वञा त मोंटेसेले त इहो न लिखिजो त प्रेसिडेंट ऑफ अमेरिका बल्कि हुन ते लिखिजो त फादर ऑफ वर्जीनिया यूनिवर्सिटी त हुनजी क़बर ते अॼु बि इहो ई लिखियलु आहे द फादर ऑफ ॾिसो ॻाल्हि ॿुधो असांखे असां माण्हुनि खे न हुनजे लिबास मां सुञाणंदा आहियूं हुनजे ग्रैंजर मां सुञाणंदा आहियूं त हीअ कंप्लीट में आहे हीअ फरारी मां लथो आहे मतिलबु असांखे इहा ख़बर न हूंदी आहे हिकिड़ी ॻाल्हि मां शेयर कयां हिकिड़ो को वाइस चांसलर हुयो हुन सां हिकिड़ो पोड़ो ऐं पोड़ी मिलणु आया सो आया जो मिलणु त हुनखे वेटिंग में विहारे छॾियो त तव्हां वियो वेट कयो साईं हाणे ग्लास चैम्बर हुजे वी सी साहिबु कमु बि करे पियो लिफ्ट ई न हुजे ॿई कुराड़ी वेठा हुजनि हुते हू अपॉइंटमेंट आहे चई हा ठीकु आहे माना को 2 कलाक खनि वेठा हुजनि खुआरी लॻी पई हिते हिकिड़ी वॾी फाइनली हुनखे पीए चयो त साईं हू आया आहिनि तव्हां 2 मिंट मिली वठो चई भला मोकिलीनि अंदरि सो अंदरि आया न त हुन चई हा ॻाल्हि कयो त हुन पोड़ीअ ॻाल्हि कई त भई मुंहिंजो पुटु जेको सो तव्हांजी यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो हितां जो ग्रेजुएट हुयो ऐं ग्रेजुएशन करण खां पोइ न हुनजी लास्ट ईयर डेथ थी वई चई पोइ चई असां चाहियूं था त असां न मतिलबु हुनजे नाले ते कुझु यूनिवर्सिटी असां कयूं त उहो वाइस चांसलर फ्यूरियस थी वियो चई यार हीअ मतिलबु तव्हां छा सम्झो आहे असां सॼी मोन्यूमेंट पढ़ंदासीं या हिते मुजस्मे बैठाईंदासीं या माण्हुनि जी यादि में अलाए केतिरा ॿार मरनि था इहा का ॻाल्हि ई कान्हे का ऐं तूं छा ॾींदी हुनखे तूं छा सम्झो त इवन तुंहिंजे ब्लॉक में वेठी आहीं इहो $1 मिलियन जो आहे त हुनखे ॾिसी ऐं हुन पोड़ी हुनखे पुछियो त हीअ जेको हिकिड़ी यूनिवर्सिटी घणे में ठहंदी आहे त हुनखे केतिरा $1 ट्रिलियन कुझु ईअं कुझु ॿुधायो हुन पंहिंजे मुड़ुस खे ॾिसी चयो बसि एतिरा पैसा उथी पाण 5 था ठाहियूं स्टैनफर्ड यूनिवर्सिटी लिलियन स्टैनफर्ड जेको बंदो हुयो हुनजो पुटु हुयो हुनजे नाले ते स्टैनफर्ड दुनिया जी टॉप 3rd यूनिवर्सिटी अथई हींअर माण्हू जे अटायर मां न ॾिस यार सही उहो जेको अशफाक साहिबु कोन लिखियो अथव उहो जेको बाबा चयो जॾहिं यूनिवर्सिटी मां मोटी न मोचीअ सां मिलंदो वञे जीअं बाबे चयो त हाणे एम ए जो स्टूडेंट हाणे मोचीअ सां मिलां यार कफ़ जी लता या बहरहाल चई हिकिड़े ॾींहुं मूं सोचियो त हिनखे थोरो नॉकआउट कयो हिन मोचीअ खे थोरो नॉकआउट कयो अॼु सो चई मां लथुसि ॾिसां थो वण हेठां वेठो जुती पियो सिबे त मूं चयो हुनखे नॉकआउट करण लाइ सलाम दुआ खां पोइ हिकिड़ो अधु इल्मी जुमिलो ॻाल्हायो मुंहिंजो ख़बर आहे चाचा हीअ जेका मख हूंदी आहे न हुनजी अख में 3000 शीशा हूंदा आहिनि ऐं माण्हू जी अख में हिकिड़ो शीशो हूंदो आहे त चई हुन मूंखे लिफ्ट ई कोन कराई न हुन जुतियूं गंढे पियो मूंखे चई पोइ हिननि 3000 शीशनि मां फ़ाइदो कहिड़ो जो वेह गंढ ते थी दिस इज़ इट यू मीट द पीपल हू हैव द कोर ऑफ द हार्ट तव्हांजी जेकी लर्निंग आहे न ठीकु आहे सुठो पाइजे सुठो खाइजे आई मीन अलाह ॾिनो आहे पर तव्हां रियलाइज़ नथा करे सघो त हीउ जेको माण्हू मूंसां गॾु वेठो आहे हीउ पोटेंशिएटेड केतिरो आहे यू कैन नॉट इमेजिन यू कैन नॉट इवन अंडरस्टैंड दैट बहरहाल असांजे जीअं मुआशिरे में हलूं था त यकीन कयो त सम्झ में नथो अचे असां वटि जी जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विद अ सिंगल स्टेप एग्जैक्टली ठीकु आहे चाइनीज़ प्रोवर्ब आहे कोशिशि इहा हुजे त मां ठीकु हुजां मां तव्हांखे ठीकु करण जो ज़िम्मो कोन थो खणी सघां ठीकु आहे मां पाण ठीकु हुजां दैट्स फाइन फेयर इनफ पोइ शइ ठीकु थींदी चार्ल्स गबेज चयो अथव न त मूंखे उन्हनि माण्हुनि जी त ख़बर नाहे जेके ख़ुशि कीअं रहनि था बल्कि मूंखे उन्हनि माण्हुनि जी ज़रूरु ख़बर आहे जेके परेशान आहिनि उहे सिर्फ़ु इन करे परेशान आहिनि त ॿियनि खे ख़ुशि कीअं रखनि इन करे उहे पाण परेशान रहंदा आहिनि
त सची ॻाल्हि आहे त असां वटि लर्निंग जो जेको प्रोसेस आहे या सिखण जी जेका उनजो हिकिड़ो सादो तरीक़ो अथई हा। सिंपल तरीक़ो आहे जेकॾहिं ॾिसण वारा मूंखे माइंड न कनि त टाइम स्पेयर कर हा वधि में यू नीड 40 मिनट्स न 30 मिंट पंहिंजे ॿारनि खे ॾे ऐं 10 मिंट पंहिंजे पाण खे ॾे घणा साल थिया आहिनि अंसा खे सॉरी मतां मूं ग़लति नालो वरितो हुजे या सजाद खे पंहिंजो पाण सां मिले घणा साल थिया आहिनि घणा कलाक वेठो आहीं पंहिंजो पाण सां वेठो आहीं ॻाल्हायो अथई त शहज़ादा किथे पियो ॻोहीं छा पियो करी अॼुकल्ह असां हमेशह इहे पुछंदा आहियूं त ॾे ख़बर 4 ॿार किथे पोगा पढ़ाई किथे थी अॼुकल्ह गाॾी कहिड़ी आहे भला घर पंहिंजो आहे तो इन खां पुछियो आहे त जेको तूं आहीं हिन घर जो मालिक तूं कीअं आहीं बाबा तूं ठीकु आहीं असां हमेशह पुछंदा आहियूं भई कॾहिं असां पुछियो आहे को दुनिया में अहिड़ो माण्हू आहे जेको तोखे चए सजा तूं कीअं यार तूं ॿुधाए तूं कीअं तुंहिंजी शो कीअं थो वञे तुंहिंजी मॉर्निंग ट्रांसमिशन कीअं पियो वञे ॿार किथे पुगा एजुकेशन किथे अथई ॿाहिरां चकर घणा ॾींहं आयो आहीं एसेट केतिरा अथई जेकॾहिं इफ वी सिट टुगेदर हाणे रियलाइज़ रुगो एतिरो कर हलो भले ठीकु आहे 10 मिंट न ॾे सुम्हण खां पहिरीं रुगो 5 मिंट पंहिंजे पाण सां ॻाल्हाए त यार मुंहिंजी कयो छा क्लियर आहे टाइम ॾींदे न टाइम मिलंदो ई टाइम कोन ॾींदे टाइम कोन मिलंदो सही ॻाल्हि आहे वेरी गुड ऐं जॾहिं तूं सूफ़ लॻाईं थो त पोइ तूं केलनि जी छो थो उमेदु करीं हा ट्रू ट्रू कणिक लॻाए न त बसि पोइ कणिक ई खण न त ईअं न कर न यार जी हमीर वटि का अपडेट आहे तव्हां वटि हमीर मूं वटि अपडेट कोन्हे का मोहम्मद साहब जी ॻाल्हाइण असांखे एतिरो हुन में अच्छा न मूंखे घुम बि करे छॾियो आहे हिकिड़ी वाक़ई हिकिड़ो ईअं चइजे त सुठी काउंसलिंग आहे मुग़ल साहब खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदासीं ऐं आइसोलेशन जी ॻाल्हियूं थियूं हलनि मतिलबु केतिरो सुठो हूंदो आहे पाण खे कॾहिं कॾहिं थोरो आइसोलेट करणु त ताकी तव्हां पंहिंजे अंदरि झाती पाए ॾिसो तव्हां गहमा गहमी में एतिरा गुम थी वेंदा आहियो जो माण्हू शायदि तव्हांखे मौक़ो न ॾींदा पाण खे सम्झण जे लाइ हमीर ॻाल्हि इहा आहे त माण्हू न हुजूम में अकेलो हूंदो आहे अकेले में हुजूम हूंदो आहे जेकॾहिं इहो जुमिलो सम्झ में अचे न त अकेले में हुजूम हूंदो आहे हुजूम में अकेलो हूंदो आहे ठीकु आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे पाण टाइम ॾियो न त दुनिया जो को बि माण्हू तव्हांखे टाइम कोन फरंदो मसइलो इहो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे पाण ॾियो न मूं तव्हांखे यूएस कयो त मूं सजाद खे चयो त यार पाण सां पाण ॻाल्हाइनि हाणे जेके 5 मिंट आहिनि न वॾा आहिनि तमामु वॾा आहिनि आइसोलेशन जूं कुझु घड़ियूं तमामु वॾियूं आहिनि जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे ॾियो त असां एक्चुअली इन सभिनी शयुनि खां थोरो परे थी विया आहियूं आइसोलेशन इज़ वेरी इंपॉर्टेंट हीअ क्वारंटीन जे करे न आहे पर हुन में जेको सेल्फ एनालिसिस आहे न उहो असांखे ॿुधाए थो असां किथे बीठा आहियूं असां एसेट्स चेक कयूं था न बैंक बैलेंस चेक कयूं था न छो था चेक कयूं घणा पैसा पिया आहिनि घणा ख़र्च थिया आहिनि छो था कयूं असां ईअं असांखे डपु आहे न त खुटी वेंदो ठीकु आहे असांखे इहो डपु छो कोन्हे त असांजो कैरेक्टर खुटी वेंदो जेकॾहिं इहा 5 मिंटनि जी प्रैक्टिस तव्हां करे ॾिसो न जेका मां मेडिटेशन कोन्हे या मुराक़बो कोन्हे मां पंहिंजे ॿारनि खे कराईंदो आहियां पंहिंजे स्टूडेंट्स खे कराईंदो आहियां मां सां गॾु वेहंदो आहियां यू विल हैव अ कंफर्टेबल लाइफ ॾिसो न हाणे मूंखे ठीकु आहे मूंखे गैजेट पातल आहे हींअर मूंखे ख़बर आहे त मूंखे माइक्रोफोन लॻल आहे हिन खे लाहे मां हिते वियां थो पट ते हाणे थो वियां तव्हां सोचींदो यार कीअं वेहबो कीअं वेहबो यार हाणे ॾाढो ख़राबु लॻंदो न हाणे स्टूडियो में यार हाणे को फज़ीलत आहे त माण्हू पट ते यू आर द सेम गाय न सिटिंग ऑन द फ्लोर सिटिंग ऑन द सोफा हैविंग अ जेट प्लान ऑल टुगेदर यू आर द सेम गाय रुगो उन खे सम्झ बसि मां जॾहिं पोज़ीशन्स ते हूंदो आहियां न पोइ मां ॾिसंदो आहियां त मतिलबु जेकॾहिं सपोज़ टू बी जुमिला ग़लति आहिनि पर हाणे माण्हू वॾो ऑफिसर आहे त ऑफिसर आहे त हाणे पोज़ीशन ते माण्हू वेठो आहे त हुन सां गॾु वीसी सां गॾु वेठो आहियां कंहिं मिनिस्टर सां गॾु वेठो आहे पोइ माण्हू हिकिड़ा ईंदा आहिनि पोइ तव्हांखे परे कंदा वेंदा आहिनि ठीकु आहे ईंदा आहिनि तव्हांखे परे कंदा वेंदा आहिनि मूंखे 2 माण्हू ॾाढा वणंदा आहिनि हिकिड़ा जेके तव्हांखे परे कनि ऐं ॿियो जंहिं महिल फोटोग्राफ निकिरंदो आहे अलाए किथां अची वेंदा आहिनि ईअं मुंडी उहा सभिनी खां वेझी मुंडी हूंदी आहे हुनजी जेको कुझु न कंदो आहे पर मुंडी वॾी हूंदी आहे हुनजी ठीकु आहे 2 माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि त हाणे जेकॾहिं परे करे छॾी हिकिड़ो फ़र्क़ु पियो सपोज़ टू बी आई एम द वाइस चेयरमैन ऑफ द बोर्ड एंड दी पीपल आर गैदरिंग टुवर्ड्स द चेयरमैन लॻा पिया आहिनि हुन सां वाइस चेयरमैन त मां आहियां न मां हिते वेठो हुजां या मां हुते वेठो हुजां हुनखे कमु त मूं में पवंदो न कमु तव्हां में कोन पवंदो न पोज़ीशन किथां वई इहे जेके शयूं आहिनि न रिकनसाइल इन करे करे थो माण्हू यू नो अबाउट योर हाइट मां हिकिड़ी शइ बार बार चवंदो आहियां किसाबो में पंहिंजे कद खे सुञाण भले अरफ़ नफ़्सू अरफ़ रफ़ू पंहिंजी हाइट सुञाण यार मां सजाद आहियां यार मां अमीर आहियां मुंहिंजो कमु न्यूज़ आहे मुंहिंजो मां एंकर कोन आहियां मां एंकर आहियां मुंहिंजो कमु न्यूज़ न आहे पंहिंजी हाइट सुञाण इन करे माण्हू जॾहिं जेका फॉल ट्रेड्स मास्टर ऑफ नन वारी ॻाल्हि थी वञे न लुॾी वेंदा आहिनि पंहिंजी हाइट हिकिड़ो बार पकड़ त मां हीअ आहियां बसि दिस इज़ इट अच्छा ही रिसेंट में असां जॾहिं ॾिसूं था कोविड बि ॾिसूं था ॿोॾूं बि ॾिसूं था दुनिया जा ज़लज़ला ॾिसूं था कॾहिं कॾहिं ईअं न लॻंदो आहे त हाणे दुनिया पंहिंजे मंतकी अंजाम ॾांहुं बसि तेज़ी सां वधे पई
वरी हाणे रिसेंट जॾहिं कोविड में ॾिठो आहे त माण्हू खां परे हथु नाहे मिलाइणो, भाकुर नाहे पाइणो, ॻाल्हाइणो न आहे, सभु शयूं ॿुधायूं सम्झायूं वञे पियो, कीप द डिस्टेंस, हथु न मिलायो, पासे रहो। इहे कहिड़ा रवैया असांखे अॻियां वठी वेंदा? हाणे त असांजा ॿार बि जेके नंढा आहिनि उहे बि चवंदा बाबा उहो ॾिसो अंकल केॾो वेझो पियो अचे, हिनखे ख़बर न आहे त डिस्टेंस सां बीहबो आहे, कबो आहे। मां चयो बाबा ख़ैरु अचु अचु अचु, असां सम्झायूं पिया, पर छाकाणि त दुनिया सेखारे पई। त असां अॻियां जेको ईंदड़ वक़्तु आहे काॾे वेंदासीं, थोरो तव्हां पंहिंजे ज़ाविये में इन ॾिसो ॻाल्हि ॿुधायो हिकिड़ो मज़हबी जवाबु हिकिड़ो ॿियो आहे। मज़हब त चए पियो त दुनिया ख़ात्मे न वञे पई, उहो त ठीकु थियो आहे एग्री। रेशनलाइज़ कंदो न तव्हां, जेके तव्हां 100 साल पहिरीं जा किताब खणो न, जेके तव्हां थोरो स्टडी कयो हुनखे, पेपर्स ॾिसो ई ॾिसो, बेहयाई वधी वई आहे, महांगाई वधी वई आहे। अच्छा जॾहिं अॻे वबा आई त साॻी आइसोलेशन ईअं ई हुई। वक़्तु पंहिंजे पाण खे रेप्लिका कंदो आहे, चेंज कंदो वेंदो आहे, ऐं इहे शयूं उन टाइम ते ईअं ई थींदियूं। जॾहिं वबा अचे थी इहे शयूं ईअं ई थियनि थियूं, वरी ख़तमु थी वई। हाणे कुझु ज़मानो ॿियो आहे। हाणे ॾिसो न, हाणे मां आयुसि न तव्हां ॾे साईं, हू खपे पियो मुंहिंजो गूगल ते वञो साईं, पुॼी वेंदो तव्हां हुते। अॻे साईं अलाए एड्रेसूं फ्री मिले, फलाणो अलाणो, सॼो पंध ते आहे। ठीकु आहे, हाणे केॾो सवलो आहे त मूं जहिड़ो माण्हू हिते पुॼी वियो। मतिलबु थिंक अबाउट इट न, केॾा फास्ट थी विया आहियूं असां। उहे तव्हां वारी ॻाल्हि शॉर्टकट्स थी विया आहिनि। त इहो थींदो न सजाद, इन खे त माण्हू डिनाए नथो करे सघे। जेको ॾिसो न उभो उभो अखे ॾिसबो आहे। चलो हाणे अचूं था दादा महमूद, हाणे था अचूं, घणा किताब लिखिया? किताब हाणे मुंहिंजो लास्ट आयो आहे उहो अरिड़हों आहे, 18 किताब, माशाल्लाह। लिखण लाइ छा मूड हूंदा आहिनि? कॾहिं कॾहिं मां ॿुधा जेके राइटर्स आहिनि उहे चवंदा आहिनि त बाबा असां लिखण लाइ वेहंदा आहियूं, पोइ ख़बर न आहे कलम असांखे केॾां वठी पियो वञे, ज़हन केॾां पियो वठी वञे। तव्हां सोचे सम्झे लिखो पिया या कलम वठी? यार मां पैदाइशी रोइणो आहियां, मतिलबु मुंहिंजे अंदर में मातम आहे हिकिड़ो जेको सिलसिलो आहे न। ईअं यानी इवन मां ख़्वाबनगर कंदो हुउसि न, मां त ख़्वाबनगर में मूं शायदि तव्हां सां पहिरीं बि ॻाल्हि कई, त उहो पहिरियों कॉलम जेको आहे मां पंहिंजी ज़ाल खे ॿुधाईंदो आहियां, मतिलबु ज़ाल न फातिमा खे ॿुधाईंदो आहियां, ठीकु आहे, ऐं ज़ाल कोन छॾींदो आहियां। हाणे फातिमा खे मां ॿुधायां न कॉलम, त अध खां पोइ आई स्टार्ट वीपिंग एंड क्राइंग एंड शी विल रीड द रिमेनिंग पार्ट। अच्छा, मूंखां कोन थींदो, मां आल बस्ट। ऐं पोइ इन करे शायदि उहो अख़बार में बि इहो मशहूरु थी वियो, ऐं माण्हुनि बि मूंखे फैक्सिस कया त तूं रुगो वारी थो तूं, ऐं केतिरनि माण्हुनि जूं ज़िंदगियूं बदिलजी वियूं मुंहिंजे उन ॻाल्हि जे करे। त आई फील द पेन एंड एगनी। आई बिन वर्किंग विद द कैंसर पीपल। ज़िंदगी में मां शायदि उन माण्हुनि सां गॾु रहियो आहियां, शायदि लॉसिस कुझु घणा थिया आहिनि, त मूड जो मुहताज कोन हूंदो आहियां मां। मूड कुझु बि कोन्हे, यू हैव टू वर्क इट आउट। कॾहिं कॾहिं कॉन्सेप्ट अची थो वञे, मूंसां तो टेलीविजन जो प्ले आहे, हाणे मुंहिंजा हाईएस्ट प्लेज़ आहिनि सिंधी में ऐं उर्दू में हिकिड़ो वॾो नंबर आहे। यू हैव टू सिट ऑन, भई हाणे तुंहिंजो मूड आहे न आहे, किस्त त ॾियणी आहे न। हाणे पोइ उनखे छा कबो, त भई मुंहिंजो मूड कोन्हे, किस्त कोन वेंदी, किस्त त वेंदी न। त किन जायुनि ते तव्हांजो मूड नथो खपे। बाक़ी प्रोफेशनल मां आहियां, राइट फ्रॉम द बिगिनिंग। 75 में मूं पहिरियों लिखियो आहे, ऐं 41 ईयर्स मूं कॉन्स्टेंट लिखियो आहे। आई डोंट स्टॉप, आई एडिट वर्क। ऐं मुंहिंजी पंहिंजी अलहमदिल्ला लाइब्रेरीज़ वॾियूं आहिनि, मुंहिंजो पंहिंजो सिटिंग जो हिकिड़ो वॾो माहौल आहे, ऐं मूंखे घोड़ वोड़ जी परवाह न हूंदी आहे। हिते जेकॾहिं मुंहिंजे दिमाग़ में का ॻाल्हि अची त मां त पंहिंजे सेट ते वेही आराम सां कमु कंदुसि, नो बडी विल डिस्टर्ब मी। तव्हां भले पंहिंजी कुकिंग कयो, न्यूज़ पढ़ो, नो मैटर। ज़बरदस्त। मूड स्विंग्स कीअं आहिनि आदा महमूद जा? मूड स्विंग्स हाणे ठीकु आहिनि, फज़ीलत में आहियां। इलाज बंदि थी वियो, दवा हले थी? अॻे इलाही ख़राबु हूंदो हुउसि, ख़राबु ईअं हूंदो हुउसि त रोअणो त आहियां, पर कावड़ हूंदी हुई अॻे इलाही, हाणे कावड़ कान्हे। न वक़्त सां न, मतिलबु हाणे एॾो आलिम कोन आहे, इल्म सां सम्झां थो, इल्म सां, पढ़ण सां, सम्झण सां, ॻाल्हाइण सां, मुदलिल माण्हुनि सां वेहण सां, लाइक़ु माण्हुनि जी सोबत मिले। त उहो सोक्रेट्स हुयो न, त हिकिड़ो वेठो रोड ते हिकिड़ो माण्हू पुछियो त हीउ जेको रस्तो आहे सो फलाणे न वञे थो? चई हा। त उहो ॿ विखूं खणी चई त मां घणी देरि में पुॼंदुसि? त हुन को जवाबु ई कोन ॾिनो। चई मां घणी देरि में पुॼंदुसि? हुन लिफ्ट ई कोन कराई। चई बाबा मां पुछां पियो मां घणी देरि में पुॼंदुसि? उहो माटके वेठो हुजे, हू कावड़ में हलणु शुरू थी वियो न। हिन चयो 2 कलाकनि में। चयो भई मां रड़ियो करे पियो तोखां पुछां, चई मूंखे ख़बर ई कोन्हे तूं कीअं हलंदो आहीं। तो हलणु शुरू कयो न, मूंखे अंदाज़ो तूं 2 कलाक में पुॼंदे। त तव्हां सोबतुनि में वियो था न, तव्हां हाणे ॾिसो न, हिकिड़ो मां तव्हां हिकिड़ी अॻु में बि ॻाल्हि कई, मूंखे सॼा लाइ मां रिपीट कयां पियो, शायदि मेमोरी कंहिं ॿिए पासे हुजे। त माण्हू आहिनि न तव्हांखे सोबत ॾियनि था, माण्हू तव्हांखे चारा गॾु आहिनि तव्हांजा, तव्हांखे सीनो ॾियनि था, तव्हांखे हिकिड़ो वफ़ात करे वियो, हुनजो डेकोरेशन जो कमु हूंदो हुयो, सो मां वेंदो हुउसि हुन वटि,
जेके बाबा हूंदा आहिनि, आई हैव द ऑनर त मां अशफाक साहिब सां गॾु कमु कयो आहे या ॿिनि माण्हुनि सां आई हैव द प्रिविलेज, त मां उन वटि वेंदो हुउसि, सो चांहि जी कटिंग पियारींदो ऐं थोरो अवालु कंदासीं, ऐं भाकुर पाईंदो न, हिकिड़ो जुमिलो चवंदो त करार थी विया साईं, वॾा करार थी विया, हा भाकुर पाइजो साईं, करार थी विया, सो करार वठण लाइ वेंदा हुआसीं हुते। सो हिकिड़े दफ़े छा थियो, मूंसां गॾु वेठो अचे, चांहि असां पियूं पिया, हिकिड़ो माण्हू आयो, सो जीअं माण्हू अची हुते वेठो, ऐं मां सच ॿुधायां पियो, भले मूंखे तव्हां कूड़ो सम्झो, मुंहिंजी सिहत ते को फ़र्क़ु कोन थो पए। सो हू माण्हू अची वेठो ऐं चई जी वाह जी साईं हुकुम कयो, हुन पर्ची ॾिनी अॻियां, सो पर्ची ॾिनी त हुन ते सॼो चिठो हूंदो आहे न, प्लेटूं ब्लेटूं टमाके, हेॾो वॾो डिघो बिल हूंदो आहे हिकिड़ो, सो बिल हुजे 1,32,000 जो बिल हुजे 132, सो चई साईं हुकुम कयो, चई साईं एतिरा पैसा कोन आहिनि, चई तव्हां हुकुम कयो, तव्हां हुकुम कयो, हीअ मुंहिंजी अखियुनि ॾिठो वाक़ियो आहे, ख़ुदा हुन दर्जा बुलंद कंदो, करार हूंदुसि क़बर में, हुन साईं 32,000 कढिया, चिंबो ॾिठो, ख़ुदा जा बंदा, जेकॾहिं तो वटि दम न हो त पोइ तो एतिरो हणायो छो, मतिलबु मां त ईअं चवां न, मां त भली ईअं चवां त बाबा तो वटि कोन हो त तो मतिलबु तूं छजे लाइ एतिरो ख़र्चु कयो, तो आई कोन्हे को हींअर मूं एतिरो करे आयो आहीं तूं, हुन 32 कढिया ऐं चई साईं मूं वटि फ़िलहालु इहे ई आहिनि, हुन मठड़ी करे वरिता, चई ॿियो को हुकुम, हाणे हू त सम्झ में न पियो अचे न, हू त मतिलबु ही वॉज फ्लाइंग, त भई ही ₹1,00,000 नोबडी कैन स्पेयर ₹1,00,000, यार ₹1,00,000 इलाही वॾो आहे त माण्हू कंहिंखे स्पेयर करे, त हू त सम्झ में न कंदे पियो अचे त भई छा पियो थिए, सोची न सही बसि, चई साईं चांहि पियो, चई न सही बसि मां हलां थो, वरी थी वियो, चई थी वियो, तव्हां फाड़े छॾियो, पोइ जंहिंमहिल वियो न सजाद, त मूंखे चई साईं ॻाल्हि ॿुधो, नियाणीअ जो ॿारु हो, लाहे न सघिया, कुझु असां बि मिड़ी कयोसीं, करार थी विया साईं, हाणे मूंखे ॿुधाए करार थी विया, त जॾहिं अहिड़नि माण्हुनि सां माण्हू मिले थो न, पोइ थोरो ज़िंदगी में का फज़ीलत अचे थी, ॾियण जी का सम्झ अचे थी, हालांकि ॾेई त कोन सघिया आहियूं अॼु ताईं, मां न त एॾो वॾो माण्हू थी कोन सघियो आहियां मां कुझु ॾियां, पर बहरहाल मां सम्झां थो त जेको कुझु बि आहे न, अहिड़नि माण्हुनि जी सोबत में आहे, हाणे तव्हां मूंखे आई एम सॉरी, मूंखे नथो लॻे त तूं मूंखे ₹1,00,000 ॾींदे ईअं स्पेयर कंदे, मां इहो नथो करे सघां, मां वॾो आहियां, मां सोचां त मां, पर माण्हुनि जूं दिलियूं केॾियूं वॾियूं आहिनि, माण्हू माण्हुनि जी तकलीफ़ खे मुश्किल खे केॾो सम्झनि था। कल्ह ई मां ॾिठी पई की अॼुकल्ह त वरी मोबाइल ते क्लिप्स ॾाढियूं ज़बरदस्त अचनि पियूं, थोरो रिकॉल कंदा आहियूं पंहिंजो पाण खे, त जीअं हिकिड़ो शख़्स पियो पंहिंजो घोड़ो खपाइणु मार्केट में बीठो, उन वक़्त में त हुन चयसि त घणे जो घोड़ो आहे, चई 500 दरहम जो घोड़ो आहे, चई मां चेक कयांसि, हलाए ॾिसां, हलाए ॾिठईं त चई त न तुंहिंजो घोड़ो 600 दरहम लहे, त चई त ठीकु आहे, जेकॾहिं तूं मूंखे 600 दरहम ॾीं थो त सुठो आहे, वरी हेॾा होॾा पासे ते चई यार 600 बि न, पर हे लहे तक़रीबन 700 दरहम, चई मूंखे अञा छा खपे, जेकॾहिं तूं 700 दरहम सम्झी थो, वरी घोड़े खे चङी तरह ॾिसंदो आहे, चई यार हाणे तुंहिंजो घोड़ो आहे त 800 जो, पर हाणे मां जेकॾहिं तोखे 700 ॾियां त मुनासिबु न कंदो, तुंहिंजो घोड़ो 800 जो आहे 500 जो आहे, चई त आहे त मुंहिंजो घोड़ो वाक़ई 800 जो, पर हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं तोखे सम्झ में अचे, पर मां 500 घुरां थो, तो मूंखे 600 ॾियणु घुरिया, तो मूंखे 700 ॾियणु घुरिया, पर हाणे जेकॾहिं तूं 800 ॾींदे त मुंहिंजे लाइ बि सुठो थींदो, पर तोखे जेकॾहिं तूं क़दुरदान आहीं, तोखे ख़बर आहे त, पर तोखे कीअं ख़बर पई, चवंदे मां घोड़ा रखंदड़ आहियां, मूंखे ख़बर आहे त इन जी क़ीमत 800 आहे, पर तो 800 वारो घोड़ो 500 में छो पियो विकियो, त चई मुंहिंजी न्याणी जी शादी आहे, मूंखे ज़रूरत आहे पैसनि जी, मां इन ते जेकॾहिं इंतज़ारु कयां त पोइ उनजो जेको वॾो ॾींहुं आहे उहो ईअं निकिरी वञे त मां मुनासिबु न पियो सम्झो, ख़ैरु आहे मुंहिंजो रब मूंखे ॾींदो, मां इहा नियत करे आयुसि त हाणे, पर तोखे कीअं ख़बर पई जॾहिं मां 500 में ॾियां पियो, तूं 800 में, चई जॾहिं तूं तवकुल करीं थो त पंहिंजे महबूब त मूंखे सेखारियो त कंहिंजी मजबूरी मां नाजाइज़ फ़ाइदो न वठो, एग्ज़ैक्टली, त मां तुंहिंजी मजबूरीअ मां नाजाइज़ फ़ाइदो वठां, जेकॾहिं मूंखे त ॼाण आहे त तुंहिंजी शइ इहा आहे, त वाक़ई असां में इहो हूंदो आहे त जॾहिं जंहिं वटि का मजबूरी हूंदी आहे त असां चवंदा बाबा फलाणो मजबूर थी, फलाणी जाइ खपावई पियो, वारो कर वञीसि, ॾींदई एतिरे पैसनि में, गाॾी खपाए थो मजबूर आहे, उनखे इलाज जे लाइ, पुट जे इलाज लाइ पैसा खपनि था, त उहो मजबूर आहे, पोइ थी सघे त तोखे इहा शइ जेका हुन वटि आहे गाॾी आहे या सस्ती ॾेई, हूअ 10 लखनि जी गाॾी आहे, तोखे थी सघे त 7 लखनि में ॾेई, त मां यकीन कंदो मां ख़ामोश थियुसि इहो ॾिसण खां पोइ, त मां हिकिड़ी मूंखे ॻाल्हि सम्झायो, मूंखे इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झाइजो, ऐं मां सम्झणु चाहियां थो ज़िंदगीअ में सभिनी शयुनि मां सफ़र कंदे, हीअ ₹5 किलो ते तव्हां घटायो था, तव्हां कहिड़ा फाड़ा था मारियो,
हा ॾाढो महांगो ॾाढो आहीं तूं ॾाढो महांगो आहीं ओके पोइ ब्रांडेड में तूं वञ अंदरि त तोखे रुपयो घटि कनि उते छो उते 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 तव्हांजी ॿोलती छो थी बंदि थी वञे मठड़ी करे टैग ॾिसो था चुपड़ी करे काउंटर ते बीह था रहो त बाबा हाणे फज़ीलत सां बीहणो आहे न त उहो तव्हांखे ॿाहिरि कढी छॾींदो ठीकु आहे आहिनि पैसा यू पे फॉर दैट ही माण्हू 5 रुपया माना 5 रुपये मां 5 किलो ते 25 रुपया कमाईंदो जेकॾहिं वधीक बि न कमायो हराम कमायो न असां हलाल पसंदि आहियूं उहो हराम थो कमाए डन शाम जो छा खणी वेंदो थोरो उन ते गौर कयूं था 1000 रुपया 5000 रुपया 15000 रुपया हिकिड़ो ठेले वारो हिकिड़ो भाॼीअ वारो हिकिड़ो सब्जीअ वारो 400-500 रुपया हाणे 500 रुपये जो गोश्त वठंदो न हा न कचो गोश्त खाराईंदो घर वारनि खे ईअं थींदो न ॿियो छा थींदो 500 रुपये जी आइस्क्रीम वठी वेंदो घर थिंक अबाउट इट यार लेकिन तव्हां कंहिंजी का थोरी घणी का किथे का मदद करे छॾी तव्हांखे रब गंज ॾिनो अच्छा तव्हां उहो नथा कयो न त तव्हां ॾिसो कंपनसेट कयो था हॉस्पिटल जा बिल्स अची वञनि वथा फलाणी टेस्ट अलाणी टेस्ट धमाकी टेस्ट हिनखे धकु लॻो हुनखे तूं ॾिस हिसाबु किताबु पूरो थी थो वञे वाई डोंट यू हेल्प पीपल मतिलबु तव्हां हिते चओ था न मूं ॾिठो ॿ ॻाल्हियूं मूंसां करणु चाहियां थो राति जो माण्हू 10 बजे भाॼी वठणु वेंदा आहिनि मूं पुछा की हिकिड़े खां छो भई जेसीं मजबूरी आहे न केॾांहुं कंदो अलाह अकबर माना केॾांहुं कंदो पटाटा बसर केॾांहुं कंदो राति जो या पटाटा त खणी हली वेंदा पर जेका डेली वारी भाॼी जेका ख़राबु थिए थी मूंखे उन हिकिड़ो माण्हू मिलियो मूंखे चई मां हिकिड़ो कमु कंदो आहियां ओझड़ी लॻाईंदो आहियां मां ओझड़ी डबल रोटी लॻाईंदो आहियां ठीकु आहे पोइ चई उहो ईद ईंदी आहे न क़ुर्बानी वारी 2 महीना बुख मरंदा आहियूं को वठंदो ई कोन्हे कॾहिं मूं सोचियो आहे कॾहिं तो सोचियो आहे त अहिड़ा कम बि थींदा आहिनि हिकिड़े मूंखे चयो त साईं उहो भाॼीअ जो दुकानु जेको न चई नुक़सानु पियो थो थिए छो चई अंब अची विया आहिनि न माण्हू अंब सां मानी खाइनि था की एवर थॉट की असांखे सोचियो आहे त ज़िंदगी में अहिड़ा बि पासा थियनि था माण्हुनि पासा अचनि था ॻाल्हि इहा आहे त लाइफ जी असांखे ख़बर कान्हे का जेका बि ख़बर आहे हुन में जेका तुंहिंजे हथ हीअं आहे न इन जहिड़ी का शइ कान्हे ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजांइ मूंखे इहो न सम्झाइजांइ मूंखे ख़बर नथी पए प्लीज़ मूंखे इहो न चइजांइ साईं मूंखे ख़बर ई कान थी पए त ख़बर त सभु पए थी ऐं उन मां फ़ाइदो वठण बि ॼाणी थो छा इहो चङो न आहे त मार्जिनली हुनखे छॾे ॾे ब्लेसिंग इन डिस्गाइज़ और लव्स जेको इस्तेमालु कंदा आहियो तव्हां यू हेल्प पीपल यार ॾिसो न मां तोसां हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु शेयर करणु चाहियां मूं वटि पैसा घटि हूंदा हुआ न टेलीविज़न मां कंदो हुउसि त मतिलबु मां इन करे कंदो हुउसि जो मूंखे शौक़ु त ॿी ॻाल्हि थो चवां मूंखे कॉम्पेयर थियण जो शौक़ु कोन हो मतिलबु राइटर थियण जो शौक़ु हुयो ऐं मूंखे ब्रॉडकास्ट करण जो टेलीकास्ट करण जो शौक़ु कोन हो पोइ बहरहाल हालात थी विया त आई हैड टू जॉइन ऐं मूंखे ब्रेक मिलियो त मूं कयो त उहो जेको चेक ईंदो हो न उहो मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि हो त मुंहिंजो घरु हलंदो किचन हलंदो मुंहिंजो ऐं मां अर्निंग कंदो हुउसि त टेलीविज़न त कमाईंदो हुउसि पोइ घरु हलंदो पियो सो हिकिड़े ॾींहुं छा थियो जो मां प्रोग्राम ते हुजां सो सेट वॉज़ ओके ऐं मां पंहिंजी पूरी किट में पंहिंजे हुन में वेठो हुजां त मुंहिंजो प्रोड्यूसर कैम टू मी मूंखे चई छा पतो अथई आई सेड के मतिलबु आई एम रेडी चई तूं यू आर रेडी तूं ही कपिड़ा पाता आहिनि ही शर्ट आहे हाणे घुमी वियुसि मां सॼो क्रू हुजे महिमान सेट ते वेठा हुजे मूंखे चई बाबा ईअं थोरी कपिड़ा ईअं थोरी पाइबा आहिनि चेंज हाणे चेंज किथां चेंज मूं वटि सची ॻाल्हि त इहा अथई त माना पैसा बि मुनासिबु हुया तारिक रोड ते वञण जो टाइम बि कोन हुयो किथां वठां कीअं कयां हाणे मां चुप उते हू सही कावड़ में 2 टे लफ़्ज़ ॻाल्हाए न अलाह साईं जन्नत नसीबु कंदो हलियो हाणे हलियो जो वियो त हिकिड़ो त आई वॉज़ फीलिंग वेरी एस्टोनिश्ड अबाउट दैट एम्बरेसिंग टू फील कयां मां त छा पियो थो थिए त हिकिड़ो हाणे जीअं दोस्त आहिनि न कैमरामैन बूम वारा हाणे लाज़मी तव्हां ज़िंदगी गुज़ारो था त हिकिड़ो कैमरामैन हो हुन नालो शारिक भले मूंखे स्क्रीन ते ॾिसे शारिक थैंक यू वेरी मच लव यू त मूंखे वठी वियो हिकदमि मूंखे चई न अच त बैक ड्रॉप हुजे न हीअं बैक ड्रॉप जे पोयां अची मूंखे चई हिते अच शर्ट लाहे त पंहिंजी शर्ट लाथी मुंहिंजी शर्ट लाथी मूंखे चई हीअ पाए ऐं छाकाणि त पाण में फैमिलियर हूंदा आहिनि न हू वियो वञी प्रोड्यूसर खे वठी आया त यार छॾ हाणे कई ॾिस रिकॉर्ड न पर हाणे ठीकु आहे उहो जेको 20 मिंट हुया न जंहिंमें मूंखे लॻो त मुंहिंजो रिस्क रोज़ ई बंदि थी वेंदो मां छा कंदुसि पंहिंजे ॿारनि लाइ मुंहिंजो हीउ चेक वेंदो हलियो ठीकु आहे हू माण्हू आयो हिकदमि ऐं हिकदमि उन जेको आहे सॼो कुझु करे मुंहिंजो प्रोग्राम कंटिन्यू करे छॾियो 1992 दिसंबर 28 साल थिया आहिनि ज़िंदगी में मूं जॾहिं बि शर्ट वरिती आहे न उहो शारिक खे कोन विसारियो आहे अहिड़नि ई माण्हुनि में अहसासु हूंदो आहे माइल स्टोन्स आहिनि इहे माइल स्टोन्स दे गिव यू द ब्रेक नॉट द ब्रेकेज दे गिव यू द ब्रेक तव्हांखे अॻियां आणीनि था अचो बेटा तव्हां अचो मां वेठो आहियां
जेको मां हुजण जो अहसासु आहे न इहो कंदा न पंहिंजो मां बार बार सर तव्हां सां ॻाल्हि कई हिकिड़ी हाइट आहे न पंहिंजी हाणे जेकॾहिं हू उन ॾींहुं न करे हा न मां अलाए केॾां वञा अलाए छा थिए मुंहिंजो रिस्क रोज़ी ॾियण वारो अलाह आहे मां नथो चवां त को शार्क मूंखे नौकिरी ॾिनी आहे रोज़ी ॾिनी आहे मानी ॾिनी पर तव्हां हीला वसीला त आहियो न तव्हां जेकॾहिं तव्हांजे करे जेकॾहिं कंहिंजो को किचन भरी पियो तव्हांजे करे यार तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तूं थोरो पीज़ो शीज़ो हेॾां होॾां खाई थो न पोइ केतिरो हिकु शिकर आहे तुंहिंजो 8,000 15,000 थिए थो न असां 1400 रुपए में अखि ठाराईंदा आहियूं 1400 रुपए में माण्हू ॾिसी सघंदो आहे ज़िंदगीअ में रंग मोटी ईंदा आहिनि 1400 रुपीज़ में जंहिं लॻे तुंहिंजो जेको डील आहे सो 5,000 रुपए जो हूंदो आहे भई इहो त तव्हां डील न खा उहो तूं भले खा पर कैन यू हेल्प अस असां करे सघूं था न त जेतिरो तूं हेल्पिंग हैंड हूंदे न पोटेंशिएटेड हूंदे ओतिरी नरमी हूंदई ओतिरो भलो हूंदो ओतिरो असां आसानियूं पैदा कंदो तव्हांजी ज़िंदगी में तव्हां ॿिए लाइ कयो तव्हां यार मूं सची ॿुधायां थो मूंखे यादि अचे थो मां तव्हां हमेशह ॻाल्हियूं कंदो आहियां इहे ऐं पोड़ो माण्हू ऐं साॻियूं ॻाल्हियूं बार बार रिपीट कंदो आहियां मां ज़िंदगी में रस्तो कोन मुंहिंजो आहियां हींअर बि कोन मुंदुसि मुंहिंजी वियोसि फ़ोन बंदि थी वियो मुंहिंजो परेशान थी वियुसि अलाए किथां किन पर मूंखे ख़बर ई मां हिते पुॼी वेंदुसि छाकाणि त मूंखां जंहिं बि रस्तो पुछियो आहे न मां हुनखे छॾे आयो आहियां जॾहिं मां इहो कयां थो हू मूंखे कीअं छॾींदो यार मुमकिन कोन्हे बिल्कुलु पॉसिबल न आहे इन में हाणे चवंदा मुल्लो आहे मूं ते शहर लिखिया वेंदा आहिनि शहर लिखंदा आहिनि महमूद सुन्नी आहे वॾो मुल्लो आहे वॾो सुन्नी मुन्नी मुले मुले जी ॻाल्हि ई कान्हे का यू हैव अ फेथ इन हिम यू विल बी गेटिंग रिवॉर्ड ऑफ इट बिल्कुलु ईअं न्यूज़ पढ़ूं था पैसा मिलंदा कंपेयर कनि था पैसा मिलंदा माण्हू सुञाणंदा पैसा मिलंदा मतिलबु थिंक अबाउट इट न यू डू द थिंग्स ऑल टुगेदर यू गेट द रिवॉर्ड हू जॾहिं तूं हुन में हाणे सजाद में तोखे एतवार आहे त सुठो प्रोग्राम कंदो न बिल्कुलु ठीकु आहे न बि सपोज़ टू बी त हू त रब आहे नौज़ बिल्ला त कोन में एतिरो एतवार बि कोन्हे त उहो तोखे कोन छॾींदो हा बिल्कुलु इहो बिल्कुलु इहो ऐं मां मुंहिंजो फर्म बिलीव आहे बिल्कुलु कॉलर आहिनि असां सां कॉल वठूं अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम केरु पियो ॻाल्हाए वालेकुम सलाम मोहम्मद सादिक भुट्टो पीरो को जी कीअं आहियो तव्हां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो एहसान अल्लाह तव्हां सभिनी खे पूरी टीम खे मौजूदु जेके वेठे उन्हनि खे बि ख़ुशि रखे ख़ासि तौर ते अज़ा सुजात साहब ऐं साईं महमूद मुगल साहब अस्सलाम वालेकुम साजिद असांजी मोहम्मद सादिक भुट्टो अल्लाह जा एहसान आहिनि त असांजी सिंध धरती ते अहिड़ा सपूत पैदा थींदा रहिया आहिनि अल्लाह खां इहा ई दुआ आहे त आईंदा बि अहिड़ा वरी वधीक पैदा थियनि आमीन माशाअल्लाह साईं जन जी वॾियूं कावशूं आहिनि साईं जन जूं ॻाल्हियूं साईं जन सां ॻाल्हाइण या ॻाल्हियूं कोन त ईअं आहे जीअं सिज जो आईनो ॾेखारणु मां नियाज़मंद तव्हांजो एहसानमंद मां जो साईं एहसान जन जो बसि नंढिड़ो हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि त कहिड़ी ॻाल्हि तव्हां कयो जंहिंमहिल अलाह करे त असांजा तव्हां जहिड़ा सपूत जेके आहिनि वधनि सिंध में मोहम्मद मुगल साहब साईं इहो नंढिड़ो अर्ज़ु आहे कीअं अहिड़ी ॻाल्हि तव्हांजा पोइ लॻ पैदा थियनि असां वटि अहिड़ो को अहिड़ी का ॻाल्हि ज़रूरु करे वञिजो अलाह साईं कंदो तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे एॾनि सुठनि लफ़्ज़नि में यादि फरमायो था वरी महिरबानी अदा साले भुट्टो साहिबु तव्हांजी मुहबतूं आहिनि तव्हांजी प्यार आहे तव्हांजो कुर्ब आहे बिल्कुलु कुर्ब आहे बसि हिकिड़ी कोशिशि करे सघिजे थी ॾिसो न असां जेका तरबियत कयूं था न जेकॾहिं असां तरबियत वारे पासे घणो अचूं तालीम बि ॾियूं असां पर तरबियत वारे पासे असां अचूं त वॾो कमु थी सघे थो त जेकॾहिं इहो हिकिड़ो महमूद कोन्हे अहिड़ा हज़ारे लखे महमूद आहिनि रुगो हुनखे थोरो हथु रखण जी ज़रूरत आहे न जीअं असां ॿिए ते हथु रखूं त उहो डेवलप थी वेंदो मां ॻोठनि में पढ़ाईंदो आहियां न त मां स्किन पढ़ाईंदो आहियां नेल टीथ हेयर इहे 4 शयूं पढ़ाईंदो आहियां कपिड़ा पढ़ाईंदो आहियां त लिबास कीअं हूंदो शू कीअं हूंदो ऐं पोइ मां ओरल कैंसर पढ़ाईंदो आहियां ॿारनि खे त मैनपुरी गुटको पान इहो मां पढ़ाईंदो आहियां ॻोठनि में वञी सो पढ़ाइणु सादो सूदो हूंदो आहे त मूं ॾिठो आहे त फैकल्टी मूं ते खिलंदी आहे मोस्टली त भई छा आयो आहे एॾो पढ़ो छा पढ़ाइणु आयो आहे हिते एनीवे सो हिकिड़ो ॻोठु हुजे सो हुन ॻोठ में 400-500 ॿार हुजनि वणनि ते भितियुनि ते छितियुनि ते ॿार वेठा हुजनि पढ़नि पिया मां हुनखे पढ़ायां पियो मूं हुनखे ॿुधायो त भई मूं हुनखे सिंपल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त भई तव्हां मानी खाईंदव त तव्हां पहिरीं हथु धोअंदो हथु सुकाईंदो कोन आलनि हथ सां मानी खाईंदो उन खां पोइ तव्हां जंहिंमहिल मानी खाई बसि कयो त तव्हां हथु धोअंदो पर सुकाईंदो हाणे उहा इहा ॻाल्हि कई असां सम्झाइनि पिया त बैक्टीरियास चवंदा वायरस चवंदा त मूं महसूसु कयो त जेको हेडमास्टर आहे न उहो पंहिंजे ऑफिस में वेठो हुजे दरीअ मां मूंखे ॿुधे बि पियो ऐं खिले बि पियो त हीउ पोड़ो मतिलबु ॻाल्हाए छा थो वेठो हुननि सां मूं ॿारनि खे सम्झायो पियो हमेशह ॿारनि जी लेवल ते अचिबो आहे त जीअं हू ॻाल्हि सम्झनि त मां कहिड़ी ॻाल्हि कयां पियो ख़ैर आई सॉ हिम विद अ ब्रॉड स्माइल थोरी टोक बि मूंखे महसूसु थी पर मुंहिंजो ठीकु आहे मुंहिंजो कमु आहे फ़क़ीर हलंदो पियो आवाज़ु ईंदा पिया सो 2 ॾींहं गुज़रिया 3 ॾींहं ते मूंखे हिकिड़ी कॉल आई सो जीअं कॉल आई त उहो साईं ॻाल्हाए पियो फ़ोन ते सो साईं जन मूंखे फरमायो त तव्हां जादूगर आहियो जादूगर त मां वॾो आहियां तव्हां हुकुम कयो चई त मां उहो ई साॻियो प्रिंसिपल आहियां ऐं मुंहिंजो भाणे जो उन ॾींहुं उते वेठो 7 सालनि जो ॿारु आहे उहो उते वेठो
क्लास में माना लेक्चर में ऐं पोइ जॾहिं घर वियो न त हुनजी मां मानी लॻाई न तूं हथु धोई आयो त माण्हू रहो ॾिनो त इनकार कयईं चई न साईं सम्झायो आहे सही त मानी आलनि सां खाइबी आहे हुन चयो न सुख चई न अॼु खां वठी आलनि सां खाइबी उहो चयो बसि ॻाल्हि ई आहे जॾहिं असां ॾिसो न हीअ असां हीअ मतिलबु वी आर 3, 6 and 1, 7 7 माण्हू असां आहियूं हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए पियो 6 माण्हू ॿुधनि पिया सवाल इहो आहे छा 6 माण्हू ॿुधनि पिया जवाबु आहे न हिकिड़ो माण्हू ॿुधे पियो सही हाणे मां वरी रिपीट कंदुसि हिन ॻाल्हि खे त जीअं सम्झ में अचे सही हिते असां 7 माण्हू आहियूं हिकिड़ो ॻाल्हाए पियो 6 ॿुधनि पिया 6 ॿुधनि पिया न हिकिड़ो ॿुधे पियो सही हाणे छोटी अलॻि ॿुधे पई बेटा मां छोटी चवंदो आहियां छोटो अलॻि ॿुधे पियो हीउ नंढड़ो अलॻि ॿुधे पियो वॾी अलॻि ॿुधे पई हू अलॻि ॿुधे पियो को 100 सैकड़ो वठे पियो को 200 वठे पियो को बिल्कुलु न पियो वठे को जान छॾाइण जे चकर में आहे त 11 थींदे सां उथूं असां हितां एवरीबडी इज़ डिफरेंट एंड यू आर टॉकिंग टू अ सिंगल पर्सन ऑल टुगेदर दिस इज़ इट ॿुधण जो मतिलबु करणु बसि अमल बि करणु आहे सिर्फ़ु जेको जेतिरो सम्झे सही कॉलर आहिनि असां सां जी अस्सलाम वालेकुम केरु पियो ॻाल्हाए अभिषेक दारी जो ॻाल्हायां जी अदा कीअं आहियो ठीकु आहियो फर्स्ट क्लास प्रोग्राम हले पियो मुगल साहिब सां अॼु खां 23 साल मुंहिंजी हिकिड़ी कई प्रोग्राम में फ़र्क़ प्रोग्राम मुलाक़ात जी जी मां डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर कराची साउथ में हुउसि अच्छा अस्सलाम वालेकुम अली शेख जी प्रोग्राम हले पियो त मुंहिंजे साईं खां सलाम बि कया त यादि ताज़ा कई तव्हांजो यकीन हाणे प्रमोशन थी वियो हूंदो न हेलो हेलो जी जी साईं मुगल साहब साईं किबला महमूद पियो अर्ज़ु कयां जी महमूद पियो अर्ज़ु कयां साईं महमूद आहियां हुकुम कयो अभिषेक दारी जी साईं तव्हांखे आवाज़ अचे पियो हा बिल्कुलु अकेलो छा चवणु चाहींदो मुगल साहब 1998 जी साईं आई वॉज डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर कराची साउथ जी सर कुर्बान चनावा की प्रोड्यूसर ऑफ फर्स्ट प्रोग्राम साईं आई तव्हां हुन वटि कंपेयर हो जी साईं रिमेंबर जी साईं आई उन में आम महिमान ख़ासि तव्हां घुरायो मूंखे हमेशह हॉट सीट ते महिमान ख़ासि ई हूंदो आहे किबला हा उन में हुउसि मां उन में तव्हां मुंहिंजो इंटरव्यू कयो फैमिली प्लानिंग जे बारे में मूं तव्हां सां शेयर कयो प्रोग्राम ऐं ॾाढो मक़बूल थियो हुयो 98 में साईं असांजे महिमाननि जे करे ॾाढो मक़बूल हूंदो उहो प्रोग्राम असां वटि एग्ज़ैक्टली जी प्रोग्राम कागज़ात में चलंदो त असांजे हिन टाइम प्रोग्राम में अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम रखे ॾाढो मक़बूल जो माण्हू खे हुनजी ज़रूरत आहे साईं हा मैनेजमेंट तव्हांखे ॿुधे पई थी इंशाअल्लाह दे विल प्लान ज़रूरु साईं ज़रूरु वरी महिरबानी तव्हांजी कॉल करण जी ऐं इहा मोहबत आहे जंहिंखे साल नथा विसारे सघूं इहो वक़्तु आहे पर जेकॾहिं कोई नक्श चिटा बीठा हूंदा आहिनि न त पोइ उनखे वक़्तु केतिरी बि कोशिशि करे उहे धुंधला घटि थींदा आहिनि इहो मोहबतुनि जो मयार आहे उहो जेको पंहिंजो क़ाइमु दाइमु आहे सचाईअ जी जेका आहे न असां उमिरि ॾाढी वॾी आहे कूड़ ॾाढो थोरो थिए थो कयां थो मां हिते सो असां वटि हिते ईंदो हो हिकिड़ो भुॻड़नि वारो अच्छा हुते सेट ते पहिरीं ईंदो भुॻड़ा विकिणंदो भुॻड़ा दाल नंढियूं नंढियूं पुड़ियूं हूंदियूं हुन वटि पीटीवी ते तव्हां जेसिताईं रिकॉर्डिंग थिए त गेस्ट वेठा हूंदा त 5 रुपए जी पुड़ी हूंदी उहा सभु खणंदा हुते सो मां ॾाढो हुनखे अजीब लॻंदो हो मूंखे आई सेट टू दी स्टाफ त यार छा मसइलो आहे मतिलबु बाज़ार में त कोन वेठा आहियूं असां त हीअ पियो पुड़ियूं विकिणे हुते पर सभु सेट में यार ग़रीब माण्हू आहे पंहिंजो कमु करे पियो ठीकु आहे सो हिकिड़े अच्छा उहो प्रोग्राम शुरू थींदो न थोरी पोयां वेही रहंदो हुते पोयां वेठो हूंदो हुते बसि सो हिकिड़े ॾींहुं हॉल मां हिकु सुवालु हुयो हिकिड़ो थर्मस लाइ सो हॉल मां सुवाल जो थियो त सभिनी हथ कयां हुन हथ मथे कयां वॉट हैपेंड विद मी आई डोंट नो मतिलबु मां हलियोसि हुन ॾे मूं जो जवाबु पुछियो जवाबु सही हो त मूंसां इक़बाल सईद साहिबु हुया अंसारी साहिबु मुंहिंजो प्रोड्यूसर हुया त प्रॉम्प्टर ते हुननि मूंखे चयो त महमूद हीअ तव्हां छा पिया कयो हिन जा कपिड़ा बि पूरा कोन्हनि के कॉलर फाटल आहे हितां ब्लैक शर्ट आहे वाइट शलवार आहे अजीबो ग़रीब आहे मूंखे अलाए छो ज़िद थी वियो मुंहिंजो अंसारी साहिबु थर्मस त इहो ई खणंदो पोइ तव्हां एडिट करे छॾियो मिड वठो मूंखे अॻियां वठो पर थर्मस इहो ई खणंदो ठीकु आहे टैक ॾियो तव्हां वरी सो मूं हुनखे चयो भई हाणे तव्हां वरी हथ मथे खणंदो तव्हां बि हथ मथे खणंदो मां तव्हां ॾींदुमि जवाबु वठंदो तव्हां थर्मस खणंदो ठीकु थियो डन थी पोइ थियो टेक थियो थर्मस खणी उहो ख़ुशि थी चयो थर्मस सो 15 ॾींहं असांजी रिकॉर्डिंग थींदी 15 डे ते असां कंदा हुआसीं सो 15 ॾींहं मां अचां उहो टीवी जे ॿाहिरि बीठो हुजे मुंहिंजे लाइ ऑलरेडी कॉरिडोर में बीठो हुजे
सो मिलियो मूंखे थर्मास खणी आयो पंहिंजो वापसि दॿो खणी आयो मूंखे चई त इहो महिल ग़रीब आहियां ऐं मुंहिंजी धीउ जी शादी थी हैदराबाद त उन में थर्मास खोटो हो त मूं हुनखे चयो त हिकिड़े ॾींहुं मां थर्मास ज़रूरु वठी ॾींदुसि सो तो मूंखे थर्मास ॾिनो न मां खणी वियुसि वफ़ात करे वई यार गुज़ारे वई तूं थर्मास वापसि वटि मूंखे न खपे इट वॉज जस्ट अ मैटर ऑफ few days. What was the casting price? 1500. 1500 रुपया. This is life. हाणे इहो हाणे साईं मूंखे चयो न आई डिड फॉर 13 years 700 प्लस मुंहिंजे ख़्याल में 775 78 प्रोग्राम मूंखे आहिनि कॉन्स्टेंटली फॉर 13.5 years. मूंखे इहो यादि रहंदो आहे मूंखे शार्क यादि रहंदो आहे ॾिसो ज़िंदगी इन्हनि बिट्स जूं ठहियलु अथव हा बिल्कुलु ईअं जेके तव्हां हिनखे खणी हलो न जी जी त यू मुंहिंजे लाइ जॾहिं यकीन कंदो अॼु बि अॼु जी ॻाल्हि कयां थो जॾहिं मां PTV ते परख प्रोग्राम ॾिसंदुसि तव्हांखे प्रोग्राम कंदे ॾिसंदो हुउसि त ख़्वाहिश हूंदी त हिन प्रोग्राम में कीअं शिरकत कजे वरी हिकिड़ो दफ़ो मां आयुसि कराची में त शबनम नवाज़ मुंहिंजी सुठी दोस्त रही उन मूंखे चयो त तोखे मां परख ते वठी थी हलां त मां ॾाढो ख़ुशि थियुसि त अलाए छो कंहिं सबबनि जे करे मां उहो परख प्रोग्राम अटेंड त न करे सघियसि ऐं ॻोठ वियुसि ॾाढो रुनो हुउसि त यार मूंखे मौक़ो मिलियो मां परख प्रोग्राम में अटेंड न करे सघियसि वरी कुझु अहिड़ो वक़्तु आयो उन परख में तव्हां मेज़बान आहियो ऐं महिमान थी आयुसि त उहो मुंहिंजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ हुयो माना मां पंहिंजे लाइ जेके लम्हा वरी कंहिं सबबनि जे करे तव्हां परख छॾियो वरी मुंहिंजो नालो आयो त वरी आउं जॾहिं परख करणु लॻुसि त अॼु ॾींहं ताईं जॾहिं बि मां उन डाइस ते बीहंदो आहियां उन स्टेज ते बीहंदो आहियां उहो ई करण जी कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजे लाशऊर में तव्हां रहंदा आहियो हुते अॼु ॾींहं ताईं ऐं मां अॼु ॾींहं ताईं जॾहिं बि परख प्रोग्राम कयो आहे त मां उन लम्हे खे अलाए छो अॼु ॾींहं ताईं हालांकि मूं केतिरा प्रोग्राम कया आहिनि मां तमामु घणा प्रोफाइल्स कया आहिनि तमामु घणा प्रोग्राम मूंखे यादि बि न आहिनि पर जॾहिं परख ते बीहंदो आहियां त मूंखे अलाए छो उहो फील थींदो आहे त हीउ मंच डिफरेंट आहे हिन जी ॿी ज़िमेदारी आहे जीअं अॻु में असां चयो न त असांखे उस्ताद ॾाढा सुठा मिलिया असां जंहिंजा उस्ताद आहियूं उनजो अलाह ख़ैरु करे जंहिंजा असां उस्ताद आहियूं उनजो अलाह ख़ैरु करे असांखे त उस्ताद बहितरीनु मिलिया सो यकीनन इहा तव्हांजी छांव आहे जेका ॻाल्हि इहा अथव अॼु इन मौज़ूअ ते पाण ॻाल्हायूं पिया न ॻाल्हि इहा अथव त तव्हांखे बि हिकिड़ी वसियत ई कंदुसि मां ऐं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त मतिलबु छॾणु सिखिजो हा ज़िंदगी में पोटेंशिएटेड लेवल ते पहुची छॾणु सिखिजो माना हिकिड़ो जॾहिं रांदि रती छॾिजे मेड़ो मथो छॾिजे जॾहिं मूं इहो क्विट कयो पिए त अलाह साईं जन्नत नसीब करे पंहिंजो मोइन अख्तर साहिबु इज़ अ गुड फ्रेंड ऑफ माइन त मोइन साहिबु मूंखे घुराए चयो त तूं इहा बेवकूफ़ी पियो करी तूं पंहिंजे प्राइम ते बीठो हींअर हे डेज़ आहिनि तुंहिंजा तूं छा पियो करी ऐं ॿियो तारिक साहिब लाइ चई तारिक अज़ीज़ बि कर पियो पोइ तोखे छा आहे तूं सिंधी जो तारिक अज़ीज़ आहीं उहो सभु मूंखे न आहे करिणो मूं आई एम 15 आउं ऐं मूं कंप्लीट कया ऐं मूं हाणे ॿियो हिकिड़ो जनरेशन जेको वॾो अचे पियो ऐं उहा ॿी ॻाल्हि आहे त उन्हनि मूं ते महिरबानी कई उहे नाला क़बूल कयूं 4-5 नाला मूं ॾिना ऐं तव्हां सभु एॾा उभरी अचो पिया मथे तव्हां एॾो ब्राइट आहियो 4-5 ॾाढा सुठा कंपेयर तव्हां सिंध में हिन महिल आहियो त मां सम्झां थो त सीट ख़ाली करणु खपे रिस्क रोज़ी अलाह ॾिए थो मूं कल्ह बि मिशकात जी हदीस पढ़ी पई त रिस्क तव्हांखे मौत खां पहिरीं ॻोल्हे थो तेज़ीअ सां ॻोल्हे थो बल्कि ठीकु आहे न त मानी मिले थी मानी कोई इशू कोन्हे ठीकु आहे पर जेकॾहिं तव्हां जाइ ख़ाली कयो न त मां तव्हांखे बि मां ज़िंदगी में दुनिया में रहां ॿी ॻाल्हि आहे हिकिड़ी पर तव्हां जॾहिं सम्झो न त तव्हां हिकिड़ी हेडे में आहियो त क्विट कजो बिल्कुलु अदा आख़िरी 2 मिंट आहिनि उन में छा पैगाम हूंदो कुझु बि न मोहबत कयो इज़त कयो इज़त मोहबत खां वॾी आहे जेकॾहिं तव्हां मोहबत कयो तव्हां बेइज़ती कयो था मोहबत पाण वटि रखो पहिरीं इज़त करणु सिखो इज़त कयो ऐं सुठो माण्हू चाहे उहो ई जेको इज़त कंदो आहे ऐं पोइ मोहबत कंदो आहे इज़त कयो मोहबत कयो ऐं क़दुरु कयो बसि मां बेहदि शुक्रगुज़ार मां इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि मुमताज़ जो ऐं मां तव्हांजो शुक्रगुज़ार सॼी टीम जो शुक्रगुज़ार जो इहे वाक़ई लफ़्ज़ आहिनि त तव्हां मूंखे इन लाइक़ु सम्झो त मां हिन हॉट सीट ते वियां ऐं मां हज़रत शाकिर आहियां सभिनी जो दुआ कयां थो त उहा हिकिड़ी दुआ त करीम रब मां किताबे दर में कर में सुख न सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे अलाह आबाद कंदो असां वटि मोहबतूं आहिनि तव्हांजे लाइ तमामु घणियूं मोहबतूं आहिनि इज़तूं आहिनि ऐं
छा चऊं मोड यकीन कयो त लफ़्ज़ घटि घटि हूंदा आहिनि मोड लफ़्ज़ न हूंदा God आहिनि bless you. सो इन करे वॾी महिरबानी अदा अगेन एंड अगेन थैंक यू वेरी मच अमीर भाउ थैंक यू सजाद भाउ ऐं थैंक यू मुगल साहब जे लाइ जंहिं ज़िंदगी जे लाइ एतिरा असां सां गॾु मामला शेयर कया ऐं घणो कुझु सेखारियो God bless you. अदी नसीम जी डिश रेडी थी वई आहे तंदूरी वेजिटेबल्स विद मैक्रोनी ज़बरदस्त जी हिन सां गॾु ई ख़ैर सां टाइम पूरो थियो इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते थैंक्स फॉर वॉचिंग हैव अ नाइस डे अल्लाह हाफ़िज़ अल्लाह